सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। अमा सभिनी खे अमा जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में दिलि तमाम ते गहराइनि सां भली कार चवंदसि। जेके बि सामिड़ा, जेके बि मारूड़ा मूंखे हिन महिल ॾिसनि पिया, अमा सभिनी जी थोराइती आहियां जो पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हमेशह असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो ऐं असांजी बि इहा ई कोशिशि हूंदी आहे त अव्हां सां अव्हां जी ॻाल्हि कई वञे। ऐं जेकॾहिं मां पंहिंजी सिंध माथिरी, पंहिंजी सिंध धरती जी ॻाल्हि कयां त अमन जी सरज़मीन आहे, सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं हीअ उहा सरज़मीन आहे जंहिं मां सम्झां थी त हर हिकु माण्हूअ खे पंहिंजी दिलि में जॻह ॾिनी आहे, हर हिकु माण्हूअ खे पंहिंजो कयो आहे। छो जो सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं सूफ़ियुनि जो सभ खां वधीक जेको दर्स उन्हनि ॾिनो आहे उहो इंसानियत जो ॾिनो आहे। इंसानियत खां वधीक या इंसानियत खां वॾो को दीन कोन आहे, को धर्म कोन आहे। सभ खां वॾो जेको मज़हब आहे उहा आहे इंसानियत। ऐं इंसानियत अॼुकल्ह किथे पहुती आहे, इंसानियत खे छा थो सम्झे या इंसान जे अंदरि केतिरी इंसानियत आहे, इहे कुझु अहिड़ा सुवाल आहिनि जिन ते हाणे सवालिया निशान आहे। ऐं ख़ासि करे जेकॾहिं हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे मज़ार ते जेको एॾो वॾो वाक़ियो थियो उन हवाले सां ॻाल्हि कयां त एतिरियूं शहादतूं थियूं ऐं एतिरा माण्हू ज़ख़्मी थिया त सभ खां पहिरियों त जेके शहीद थिया उन्हनि जे लाइ दुआ गुआ आहियूं त अलाह साईं उन्हनि खे जन्नत में आला तरीन मक़ाम अता फ़रमाए। ऐं जेके वीचारा ज़ख़्मी आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ दुआ गुआ आहियूं त अलाह साईं उन्हनि सभिनी खे सिहत ॾिए ऐं उन्हनि जा जेके वारिस असांखे हिन महिल ॾिसनि पिया, अलाह साईं उन्हनि सभिनी खे सब्र अता फ़रमाए। सो इन दुआ सां असां बाक़ाइदा पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं ऐं एॾो असां कोशिशि कंदासीं त असांजूं दरगाहूं, असांजा औलिया असांजे लाइ सभु कुझु आहिनि। असांजे लाइ मां सम्झां थी त सभ खां वधीक अक़ीदत असां पंहिंजे औलियावनि जे लाइ रखंदा आहियूं ऐं एहतराम जो जज़्बो बि उन्हनि जे लाइ हूंदो आहे। पर जेकॾहिं मां सम्झां थी त अहिड़े क़िस्म जा वाक़िया या अहिड़े क़िस्म जा जेके अटैक्स थियनि था उहे सिर्फ़ु असां इंसाननि ते अटैक नथा चई सघूं, बल्कि मां भायां थी ज़ाती जेको मुंहिंजो ओपिनियन आहे त सूफ़ीज़म ते वार कयो वियो आहे। पर सूफ़ीज़म उहा ताक़त आहे, उहो पावर आहे जंहिंखे हिन महिल ताईं न केरु घटाए सघियो आहे ऐं न ई अज़ल ताईं या ता क़यामत इन खे केरु घटाए सघंदो। सो इहो हिकिड़ो अहिड़ो जज़्बो आहे जंहिंजी हिन महिल असांखे अशद ज़रूरत आहे ऐं सूफ़ीज़म खे, सूफ़ी पैगाम खे सम्झण जी ज़रूरत आहे। सो अहिड़े क़िस्म जा जेके अटैक्स थियनि था, मां भायां थी त इन्हनि सभिनी शयुनि खां असांखे परे करण जी हिकिड़ी साज़िश आहे, पर असां कॾहिं बि इन साज़िश खे कामयाबु कोन थियणु ॾींदासीं। ऐं असांजा जेके चैनल्स आहिनि हमेशह असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त असां सूफ़ी पैगाम खे अॻिते वधायूं ऐं हमेशह सिंध जी ॻाल्हि कयूं, अव्हां जी ॻाल्हि कयूं, इंसानियत जी ॻाल्हि कयूं। सो अॼु जे प्रोग्राम में जेके मोज़िज़ शख़्सियतूं असां सां गॾु मौजूदु आहिनि, माशाल्लाह मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि, क़ाबिल इज़त आहिनि, क़ाबिल मान आहिनि ऐं यकीन कयो अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जिन जे लाइ अॼु मूं वटि वर्ड्स कोन आहिनि। मां कहिड़ा लफ़्ज़, कहिड़नि वर्ड्स जो मां इंतिख़ाबु कयां जो उन्हनि जी मां साराह कयां, उन्हनि जी तारीफ़ कयां, छो जो माशाल्लाह उहे इन पैगाम खे, सूफ़ीज़म जे पैगाम खे अॻिते वधाइनि पिया ऐं इन जे वाद वेद जे लाइ जेके क़दम खणनि पिया उहे यकीन कयो क़ाबिल तारीफ़ आहिनि। सो अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु असां इन ई हवाले सां ॻाल्हाईंदासीं त हाणे फ्यूचर में छा हुजणु खपे, असां पंहिंजी दरगाहुनि खे कीअं महफ़ूज़ ठाहियूं, हुकूमत जो कहिड़ो किरदारु आहे, असांजो ज़ाती तौर ते बज़ाते ख़ुदि कहिड़ो किरदारु आहे, जेके सजादा नशीन आहिनि या जेके गद्दी नशीन आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे। इन हवाले सां अॼु असां भरपूर कोशिशि कंदासीं त असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हायूं। सो उमेदु कयां थी त अॼु के प्रोग्राम में अव्हां जो भरपूर साथ असां सां गॾु हूंदो। सो मां न चाहींदसि वक़्त खे ज़ाया कयां, मौजूद महिमाननि सां अव्हां जी मुलाक़ात कराईंदसि। पहिरीं जेका शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे, माशाल्लाह सजादा नशीन आहिनि, दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, जनाब सैयद वक़ार हुसैन शाह लतीफ़ी साहब। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद अव्हांखे भली कार चवंदासीं ऐं थोराइत आहियूं, जॾहिं बि अव्हांखे सॾु कंदा आहियूं तव्हां जी चवंदा आहियो। सो अॼु के प्रोग्राम में अव्हां सां इलाही घणी गुफ़्तगू करणी आहे। जी व्यूवर्स, उनखां पोइ ॿी जेका मोज़िज़ हस्ती अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे, माशाल्लाह सां सजादा नशीन आहिनि, दरगाह ख्वाजा ग़ुलाम फ़रीद रहमतुल्लाह अलैह जा, जनाब ख्वाजा मोइनुद्दीन महबूब कोरेजा साहब। अस्सलाम वालेकुम, आपको भी वेलकम कहेंगे एंड बहुत शुक्रिया कि आपने भी अपना ख़ास वक्त हमें दिया। ऐं व्यूवर्स, टियों जेको मोज़िज़ मेहमान आहे, माशाल्लाह हिन महिल मां चवंदसि यंग आहिनि, उनजे बावजूदु हिन महिल सूफ़ीज़म खे, सूफ़ी पैगाम खे अॻिते खणी हलनि पिया। असां सां गॾु मौजूदु आहे माशाल्लाह सजादा नशीन आहिनि, दरगाह सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह, जनाब मियाँ अब्दुल हक फारूकी साहब। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद अव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर ऐं मां भली कार चवंदसि पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में। सो अव्हां सां असां बाक़ाइदा प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं ऐं मां चाहींदसि आगाज़ में दुआया कलमा अदा कया वञनि ऐं उनखां पोइ असां हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक न वधंदासीं।
जी हा, मुंहिंजे ख़्याल में त हीअ जेकी शहीदनि जे लाइ पाण जे साईं वारनि खे चऊं त फातिह थी वञे त इहे मुंहिंजे ख़्याल में सॼे व्यूअर्स खे इहो मैसेज हली वेंदो साईं जी सो बहुत शुक्रिया और हम भी दुआ गो हैं कि जितने भी शहीद हुए हैं इस वाक़े में अल्लाह उनको जन्नत में आला तरीन मकाम अता फ़रमाए। ऐं जी व्यूअर्स इन सां गॾु वक़्तु आहे हिते हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ असां पंहिंजे प्रोग्राम में जेको मौज़ू अॼु खयों आहे उनखे असां बाक़ाइदा स्टार्ट कंदासीं। सो रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स हिकिड़ी नंढड़ी साई हुई, उन खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। फिर ॿीहर अवां सभिनी खे भली कार चवंदासीं पंहिंजे हिन ख़ासि प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं क़िबला साईं वकार साहब, अवां खां इहो ॼाणणु चाहींदसि त सभ खां पहिरियों त हज़रत लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते जेको एॾो वॾो अटैक थियो, दिलि ॾुखाईंदड़ सान्यो हुयो, इन हवाले सां तव्हांजो छा ख़्यालु आहे, छा चवणु चाहींदो? मुंहिंजे ख़्याल में जीअं सिंध टीवी इन सॼे मामले में ग्रीव्ड आहे, सॼी सिंध सॼो पाकिस्तान ऐं दुनिया में जिते बि दरबारनि जा फॉलोअर्स मौजूदु आहिनि, ऐं ईअं असां सभु जेकी आहे उनजी दिलि रोए पई सभिनि जी। दरबारूं असांजे लाइ जीअं त तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त सभु कुझु आहिनि, सभु कुझु आहे। ऐं असां वटि अलाह जो राब्तो, अलाह सां कनेक्शन जेको असां इस्लाम क़बूल कयो आहे, अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं, उहो हिननि दरबारनि जे सदके में आहियूं, औलिया कराम जे हिन मैसेज जे सदके में आहियूं। त एॾी वॾी ब्लेसिंग आहे अलाह जी असां वटि त इहे दरबारूं मौजूदु आहिनि। वलियुनि जी धरती आहे पाकिस्तान, औलिया कराम जी धरती आहे। हिन ते अटैक करण वारो बि पाकिस्तान ते अटैक पियो करे, पाकिस्तान जी सालमियत ते अटैक पियो करे, ऐं हुनखे इहा ख़बर आहे त हीउ मुल्क एॾो त अमीर मुल्क आहे, हिन वटि एॾा वॾा एसेट्स आहिनि दरबारनि जा, जो हिन मुल्क जे उन एसेट ते अटैक कंदासूं त मुल्क कमज़ोर थींदो। त असां दिली तौर ते एतिरा सभु कनेक्ट, ख़ासूसन सिंध जा माण्हू जेके आहिनि उनजी दिलूं धड़कनि थियूं दरबारनि सां। ऐं लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी दुनिया जी वॾे में वॾी दरगाहुनि में शुमार थिए थी। त मुंहिंजी बि दिलि जी उहा ई कैफ़ियत आहे जेकी तव्हांजी आहे, जेकी सिंध जी हर न्याणी जी, हर पुट जी, हर भाउ जी आहे। त जॾहिं हुते वियासीं असां, जंहिं जी अटैक थियो राति जो, सुबुह जो असां सभु पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जो डेलीगेशन हुते पहुतो। त उते पहुचण खां पोइ त आंसू बर्दाश्त न थिया, सभु उते रुनासूं, ऐं अंदरि वञी जॾहिं ॾिठोसीं त उहो फ़र्श ॻाढ़ो हो सरकार जो, ऐं रत में ॻाढ़ो हो, ऐं हुते नंढड़े ॿारनि जा फीडर्स पिया हुआ, ऐं उन्हनि जो कहिड़ो ॾोहो हो। पर हीअ हिकिड़ी सोच अहिड़ी आहे, यज़ीदियत जी सोच आहे जंहिंजो मुक़ाबिलो करिणो आहे, ऐं असांजी न्याणियूं बि एतिरियूं स्ट्रॉन्ग आहिनि जो उहो मुक़ाबिलो कनि थियूं। त सभिनि खे गॾिजी सॾिजी हिनखे फेस करिणो आहे। त सिंध टीवी सां गॾु असां सभु उन तकलीफ़ में मुब्तला आहियूं, पर अलाह कंदो इंशाअल्लाह उन मां पाण सभु ॿाहिरि निकिरंदासूं। ऐं असांजी कामयाबी इहा आहे असां सभिनि जी, त उहा दरबार 24 कलाकनि में खुली वई, उहा धमाल वरी शुरू थी वई, ऐं उहो मैसेज वरी उहो टुटो न, उहो सिलसिलो वरी हलंदो पियो हले। माशाल्लाह। ख्वाजा मोइनुद्दीन साहब, आप इस हवाले से क्या कहना चाहेंगे? देखिए, सबसे पहले तो मैं आपके इस चैनल का बड़ा मशकूर हूँ कि आपने इस वक्त पाकिस्तान की 10 टॉप जो दरबार है उनके 3 सजादगान को आपने यहाँ अपने प्रोग्राम में बुलाया है। और ये हम एक्चुअली 3 दरबारों के नुमाइंदे नहीं हैं। इन दरबारों के साथ बिला मुबालगा करोड़ों लोगों की मोहब्बत और अकीदत वाबस्ता है। इसमें कोई तो इस हिसाब से तो हम उन करोड़ों लोगों की तरफ से भी आपके सामने एक नुमाइंदगी कर रहे हैं। ये जो वाक़या हुआ है इसको मैं इस नज़र से देखता हूँ कि ये इंसानियत पर हमला है, आलम इंसान, आलम इस्लाम नहीं, आलम इंसानियत पर हमला हुआ है ये। और इसमें बहुत सारे एलिमेंट्स शामिल हैं। हम किसी एक को जब ब्लेम करते हैं तो हम बाकी एलिमेंट्स को छोड़ देते हैं। हमें चाहिए कि इसको रियलिस्टिक वे से इसका हम तजिया करें, ये हो क्या रहा है और ये कब तक होता रहेगा और ये क्यों हो रहा है।
ठीक। तो जब तक हम इसकी उस रूट तक नहीं पहुंचेंगे, इसके काज को जब तक हम तशखीस नहीं करेंगे, तो फिर इलाज भी नहीं होगा। सही तो फरमाया। इसको हम एक तबके पर, किसी मसलक पर, इंडिया पर, पाकिस्तान दुश्मनी पर मबनी जो ताकतें हैं उन पर डालकर हम अपनी जिम्मेदारी से ओहदा बरा नहीं हो सकते, ठीक। और ना हमारे हुक्मरान हो सकते हैं। सही। तो हमें इसके लिए इसके रूट्स पर पहुंचना ज़रूरी है। वो रूट्स के बारे में अगर आप मुझसे फिर क्वेश्चन करेंगी तो फिर मैं बात करूंगा। फिलहाल तो मैं आपको इशारतन ये बता रहा हूँ कि हमारे हुक्मरानों को बैठकर सीरियसली इसके बारे में सोचना चाहिए। जी ठीक, वजह फरमाया आपने, इस हवाले से बिल्कुल हम आज बात करेंगे आपसे। ख्वाजा अब्दुल हक साहब, तहां जो ओपिनियन इन हवाले से? सभिनि खां पहले तव्हांजे चैनल जो इट्स वेरी काइंड ऑफ यू गाइस, त तव्हां असां सभिनि खे गॾु कयो, ऐं हिन जी ज़रूरत बि हुई अॼु जी न, इलाही पहिरां जी, ताकी असां हिकिड़ो सूफ़ीज़म जो मैसेज पूरी दुनिया खे ॾियूं, पूरे सिंध खे ॾियूं, पाकिस्तान खे ॾियूं। ऐं जेको ही लाल शहबाज़ कलंदर ते अटैक आहे, उहो कंहिं मख़सूस माण्हुनि ते या कंहिं धमाल हरण वारनि ते या कंहिं फ़िरके ते या कंहिं न, ही सिर्फ़ु सॼी हे लाल शहबाज़ ते अटैक सचल साईं ते अटैक आहे, लाल शहबाज़ ते अटैक भिटाई साईं ते अटैक आहे, लाल शहबाज़ ते अटैक जेको आहे ख्वाजा गुलाम फरीद जी दरगाह ते अटैक आहे, छो जो हुननि सभिनि जो फ़लसफ़ो हिकिड़ो ई आहे। फ़लसफ़ो हिकिड़ो आहे। ऐं असांजे इस्लाम में चवनि था त 1,24,000 पैगम्बर, कैन एनीवन डिनाए दैट इन अवर इस्लाम? हुनखे तव्हां डिनाए नथा करे सघो त 1,24,000। त असांजा जेके बि स्कॉलर्स आहिनि या हू आहिनि, हुननि खे 100 जो बि नाला ख़बर न आहिनि। 100 जा नाला तव्हां कंप्लीट नथा करे सघो। तव्हां कीअं था चओ त राम प्रॉफिट न हुयो, बुद्धा प्रॉफिट न हुयो, ऐं या जेके बि गुज़रा आहिनि प्रॉफिट। ऐं हा, मेराज जी राति ते न पोइ हिननि सभिनि प्रॉफिट्स 1,24,000 नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां बि निमाज़ पढ़ी आहे। ऐं कॾहिं बि राम कृष्ण या बुद्धा हुननि जी जेकी टीचिंग्स खे बाद में मैनिपुलेट कयो वियो, जीअं असां वटि शिया सुन्नी थियो, त हीअं ई हुननि कॾहिं बि न चयो त मूंखे पूॼो, या कॾहिं हीअं न चयो। सभिनि जो हज़रत आदम खां वठी जेतिरा बि प्रॉफिट्स आहिनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं, उन्हनि सभिनि जो मैसेज हिकिड़ो ई हो, लव, पीस, ह्यूमैनिटी, जस्टिस। त ही जेको आहे, जेको असांखे दरगाहुनि जो सादो मिलियल आहे, ही मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन ऐं पंजतनि पाक जे साए जे करे मिलियल आहे। त ही असांखां दहशतगर्द जेके आहिनि, ही कोई रिलीजियस माण्हू न आहिनि, हो रिलीजियस हिन में इंटरफेरेंस न आहे कोई। हिन में थी सघे थो फॉरेन एलिमेंट्स हुजे, पर ख्वाजा मुइन जी ॻाल्हि खे मां सेकेंड कंदुमि त हो साईं बिल्कुलु सही थो चए त असां पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी नथा ख़तमु करे सघूं कंहिं ते ब्लेम हणी। त हुननि जो जेको मक़सदु आहे दहशतगर्दनि जो, जेको इहो हिट था कनि, हो कोई न रिलीजियस स्कॉलर्स आहिनि, न हुननि खे कंहिं शइ जी कुझु ख़बर आहे। हुननि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु आहे त माण्हू में जेको आहे न ट्रबल क्रिएट थिए, हिकिड़ो डिस्टर्बेंस रहे, पाकिस्तान जी जेको आहे जेकी सालमियत आहे हुन में जेको आहे डिस्टेबिलिटी थिए, हुन में माण्हू ख़ौफ़ हैरासमेंट में रहनि, पंहिंजी रूटीन तां हटिजी वञनि। त पर असां सूफ़ियुनि जो कमु आहे, जीअं असांजी विकास साईं ॿुधाई, ऐं हुन ते असांजो फर्स्ट डे खां वठी जॾहिं श्राइन में वञी वेठासीं, ऐं असां रत जे ऐं गोश्त जे जेके हुते मासूम ॿारनि जा जेके हुते पीसिस पिया, हुन जे विच में वञी वेही माण्हुनि खे ॾेखारियोसीं। वी आर नॉट स्केयर्ड ऑफ इट। असां डिॼंदासीं न, असां वेहंदासीं न, दरगाहूं बंदि न कंदासीं। हुन खां पोइ जेको आहे थोरी देरि लाइ प्रेसिडेंट आयो त दरगाहुनि खे बंदि कयो वञे। त हिन में त हुननि खे तव्हां कामयाबी था ॾियो दहशतगर्दनि खे। पोइ माशाल्लाह सां जल्दी सां जेको आहे आसिफ़ ज़रदारी साहिबु असांजे गम में शरीक थिया, हू हिते पहुचिया ऐं CM खे ऑर्डर ॾिनो, दरगाह बंदि न थींदी। विदिन 24 आवर्स असांजी इहा फतेह थी जो हुते धमाल शुरू थी वई। धमाल था कनि, छा बि था कनि बाबा। अॼुकल्ह अहिड़ो दौरु अची वियो आहे, न मरण वारे खे ख़बर आहे मां छो थो मरां, न मारण वारे खे ख़बर आहे मां छो थो मारियां। ठीकु, सुठी मां ॻाल्हि कई। वधीक गुफ़्तगू खे कंटिन्यू कंदासीं। क़िबला साईं, वक़ार साईं, अव्हां खां इहो ॼाणणु चाहींदसि, माज़ी में बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया, अहिड़े क़िस्म जा हादसा, बल्कि ईअं चवां त सूफ़ीज़म ते वार थींदो रहियो आहे, पर हीउ जेको नए अंदाज़ में सूफ़ीज़म ते जेको वार थियो आहे, जेको वाक़ियो पेश आयो आहे, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? ही उहा ई सोच आहे जेको शुरू खां वठी इंसानियत जी दुश्मन आहे। हू पंहिंजा तरीक़ेकार ऐं वारदात जा अंदाज़ तब्दील कंदी रहंदी आहे।
पर हीउ सिलसिलो त क़यामत ताईं हलंदो रहंदो। पर ॾिसो हींअर जेकी इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे सम्झण वारी, त दुनिया में 9/11 खां पोइ या हींअर जेको माहौल आहे, 7 मुसलमान मुल्कनि ते बैन लॻायो वियो ऐं अमेरिका जी तरफ़ां, हिकिड़े सुपर पावर जी तरफ़ां, ऐं उन्हनि ते इल्ज़ाम लॻायो वियो त हीउ सॼो मुल्क जेको आहे इहो टेररिस्ट आहे। हिकिड़ी साज़िश थिए पई इस्लाम जे ख़िलाफ़ु, मुसलमाननि जे ख़िलाफ़ु, दर हक़ीक़त सच जे ख़िलाफ़ु। ऐं पाकिस्तान खे परवरदिगार हीउ जेको पाक सरज़मीन आहे, हीउ जेको असां रमज़ान जे महीने में हीउ मुल्क ठहियो आहे, हिन मुल्क जे पोयां हिकिड़ी फ़िलॉसफ़ी आहे। हीउ वलियुनि जो मुल्क आहे, असां रुगो क्लेम नथा कयूं, हीउ वाक़ई वलियुनि जी धरती आहे। त हिन में परवरदिगार जी वॾी रहमतूं शामिल आहिनि, बरकतूं शामिल आहिनि। हिन मुल्क खे वॾो रोल अदा करिणो आहे, सॼी दुनिया जे लाइ असांखे रोल मॉडल थियणो आहे। हाणे तव्हां ॾिसो त भिटाई साईं जी जेकी दुआ आहे त साइम सदाइम करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। सरकार प्रिडिक्शन थो करे त सिंध सुकार हूंदी त आलम आबाद रहंदो। माना सिंध में एतिरो त को ख़ज़ानो आहे जेको सॼे आलम खे पहुचाइण खां पोइ आलम खे रिलीफ मिलंदो। उहो ख़ज़ानो कहिड़ो आहे? उहो कोयलो या मादनियात न, उहो ख़ज़ानो वलियुनि जी दरबारनि जो मौजूदु हुजणु। एॾो वॾो एसेट असां वटि मौजूदु आहे। त हीउ जेको वारदात जो तरीक़ो तब्दील कयो वियो आहे, हाणे डायरेक्ट श्राइन्स ते अटैक पियो थिए, डायरेक्ट धमालनि ते अटैक पियो थिए, हू असल में डायरेक्ट सूफ़ीज़म ते ऐं सूफ़ी थॉट्स ते अटैक करणु पिया चाहिनि। हुननि खे ख़बर आहे हीउ वॾो ख़ज़ानो आहे ऐं हिन ख़ज़ाने जी दुनिया खे जे ज़रूरत आहे, जे दुनिया ताईं पहुची वियो त दुनिया मां एक्सट्रीमिज़म ख़तमु थी वेंदी। इन करे हीउ तमामु इम्पोर्टेंट हींअर आहे। त हुन जो दुश्मन जी सोच इन करे हीउ फोकस्ड आहे त हिन श्राइन खे अटैक कयूं त जीअं पाकिस्तान कमज़ोर थिए ऐं हीउ मुल्क वाहिद मुल्क आहे जेको दुनिया में रोल मॉडल थी सके थो स्पिरिचुअलिज्म जे हवाले। तमाम सुठी ॻाल्हि। ख्वाजा मोइनुद्दीन साहब, आपसे भी यही सवाल जानना चाहूँगी और यही आपसे भी जानना चाहूँगी कि ये जो आजकल नया तरीका अपनाया जा रहा है हमारे सूफीज़म को ख़त्म करने का या हमें उससे दूर करने का, उस हवाले से आपका क्या ओपिनियन? इसमें देखिए, इसमें जो सबसे बड़ी जिम्मेदारी आयद होती है वो हमारे हुक्मरानों की होती है। हुक्मरानों की। आपने दरबार खानवादों से ले लिए, महकमा औकाफ के सपुर्द कर दिए। ठीक। ये दरबार जो थे ये बेसिकली इंस्टीट्यूशन थे, ये यूनिवर्सिटियाँ थी, यहाँ से इल्म भी लोग हासिल करते थे, रूहानी तरबियत भी हासिल करते थे, तज़किया नफ्स भी हासिल करते थे। और ये अपने दौर की बहुत बड़ी NGOs थी जहाँ पे लोगों को खाना भी मिलता था, लोगों का इलाज भी होता था, रूहानी इलाज भी होता था और इल्म भी मिलता था। इल्म भी मिलता अच्छा, वो जो तरबियत गाहें थीं उनको आपने बंद कर दिया और उस पर आपने वो लोग बिठा दिए जो इन दरबारों को वो मानते ही नहीं हैं। ये एक एस्पेक्ट हो गया दरबारों का। दूसरी साइड पे देखें आपने जो मदारिस इस मुल्क में इस वक्त आप जो चला रहे हैं उनका कोर्स क्या है, उनका सिलेबस क्या है, वहाँ टीचिंग क्या है। सही। सबसे बड़ी जो मदारिस में एजुकेशन सिलेबस में चल रहा है सिलसिला, वहाँ पे उनको शिर्क के बारे में बहुत ज़्यादा उनको मोटिवेट किया जाता है कि जी शिर्क होता है जहाँ पे उसको आप बाई फोर्स जो है वो उसको ख़त्म करें। ये हमारे मदारिस के अंदर जो तालीमात और जो दरसी कुतुब है, जो उनका निसाब तालीम है, उसमें इस बात पर बहुत ज़ोर दिया गया है कि जी ये जो शिर्क है इसको, और वाकई शिर्क बहुत बड़ा गुनाह है, ठीक है, बहुत बड़ा फितना है, बहुत बड़ा गुनाह है, इसमें दूसरी कोई राय नहीं है। लेकिन उसको आप दरबारों पर तो इम्प्लीमेंट ना करें ना। ठीक। अब तीसरा इसका एस्पेक्ट देख लें कि इंडिया पाकिस्तान को कभी भी बर्दाश्त करने के लिए तैयार नहीं है और उनके प्राइम मिनिस्टर ने और उनके हाकिमों ने बाकायदा मीडिया पर कहा है कि जी हम सर्जिकल स्ट्राइक हम करेंगे पाकिस्तान में और हम फौजी अपने नहीं भेजेंगे, उन्हीं में से हम लोग हासिल करेंगे। ये उनकी ओपन स्टेटमेंट है, मतलब ये कोई खुफिया बात नहीं है, ये ओपन सीक्रेट है। उन्होंने कहा है कि जी हम सर्जिकल स्ट्राइक करेंगे और अपने फौजी नहीं भेजेंगे, इंडियन कोई नहीं जाएगा, उनमें से ही आदमी हम लेके तो पाकिस्तान पर हम हमले करेंगे। वो हमले शुरू हुए और दरबार जो है वो उनके लिए सॉफ्ट टारगेट है इस हिसाब से भी कि एक तो आप शिर्क की तालीम दे रही है, एक दूसरी तरफ इंडिया चाहता है कि ये जो बाइंडिंग फोर्स है पाकिस्तान की, ये दरबार ही तो है ना जिन्होंने पाकिस्तान को जोड़ा हुआ है। ये सिंध के बैठे हुए गद्दी नशीन, मैं पंजाब से आया हुआ हूँ, आप किसी को सरहद से बुलाते तो वो भी आ जाता, आप बलूचिस्तान से बुलाते तो वो भी तो ये जो बाइंडिंग फोर्स है हमारी वो है हमारे दरबार।
सॉफ्ट टारगेट भी दरबार है और शिरक वाला एलिमेंट भी इसके ऊपर उन्होंने एप्लीकेबल कर दिया है। ठीक, तो इसलिए इसके ऊपर जो अटैक जब ये होते हैं तो हमें तमाम एस्पेक्ट को सामने रख के बात करनी चाहिए। तो जब तक हुक्मरान अपनी जिम्मेदारियों को पूरा नहीं करेंगे उस वक्त तक ये मामलात जो है ना, ये दिन ब दिन पाकिस्तान को कमज़ोर करते चले जाएंगे। और मुझे खौफ है, मैं पहले भी मीडिया पर कई बार इस बात का इजहार कर चुका हूँ कि अगर आपने दरबारों को कमज़ोर कर दिया तो पाकिस्तान को फिर मुस्तहकम करने की और कोई ताकत है ही नहीं, कोई ताकत नहीं। जो पाकिस्तान को इस्तेकाम बख्श सके। पाकिस्तान को इस्तेकाम अगर हासिल होगा तो इन दरबारों से हासिल होगा। खुदा के लिए अब भी हमारे हुक्मरान ये देखें इस मामले को और इसको बैठ के एक कमेटी बनाएं जो दरबारों को और हुकूमत के साथ कोऑर्डिनेशन करे, और एक और कमेटी बनाएं जो इनके मदारिस के सिलेबस को देखे कि मदारिस में पढ़ाया क्या जा रहा है। इसको बैठ के रिवाइज करना पड़ेगा। ये कोई बात नहीं है कि जी आप अभी वहाँ पुलिस भेज दें और वो जाके दरबारों को सिक्योरिटी के नाम पर वो बंद कर दे, सील कर, ये बहुत काम हो गया। ये कैसे सील हो सकते हैं? ये कभी सील हो ही नहीं सकते, कभी नहीं हो सकते, क्योंकि लोगों के दिलों पर ये हुकूमत करते हैं। अब कैसे सील कर, लोगों के दिलों को कैसे सील करेंगे? आप नहीं कर सकते, नहीं कर सकते ना। बात है। तो आप ये मतलब इस तरह के आप क्या काम कर रहे हैं, इसका कोई फायदा नहीं है। आप इसका जो बेसिक जो इसके रूट्स जो है आप वहां तक पहुंचे खुदा के लिए और उसका सोल्यूशन तलाश करें। ठीक, और रूह एक आज़ाद हवा है जिसको कोई भी काबू नहीं कर सकता। माशाल्लाह बहुत बारीकी से आपने अपना नज़रिया, अपनी राय हमें दी और बहुत अच्छा लगा कि माशाल्लाह से इतनी बारीकी से आपने इन चीज़ों को देखा और अपनी राय जो थी वो हमारे व्यूवर्स के साथ शेयर की। ख्वाजा अब्दुल हक साहब, तहां जी राय हवाले सां? मुंहिंजे ख्याल में हिनमहिल जेको आहे सूफ़ीज़म जे मैसेज खे स्प्रेड करण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं असां जेको आहे हाणे खां न, जॾहिं PMIC ठाही हुई उहो हिन ई मक़सद जे लाइ ठाही हुई। त जेको आहे जॾहिं शिकारपुर ऐं जेकबाबाद जो ब्लास्ट थियो, दैट वाज़ द रीसेंट एग्ज़ाम्पल एट दैट टाइम। हुन खां पोइ असां सम्झोसीं, मां चवंदो आहियां, साईं वकार साईं चवंदो आहियो, ख्वाजा मुइन चवंदा आया त जेको आहे हू जेके दहशतगर्द आहिनि या हू आहिनि त हू कंहिं जेके आहिनि सिर्फ़ु नॉर्दर्न एरियाज़ KPK इन्हनि ताईं महदूद न आहिनि, बल्कि हिते बि अची विया आहिनि। ऐं नूरानी ते थियो, शहबाज़ कलंदर ते थियो, अञा केतिरा एग्ज़ाम्पल्स खपनि। हाणे त ख़बर पई त कोई ब्रोही या ग्रुप कोई माना हाणे असांजे पंहिंजनि मां बि अहिड़ा था निकिरनि। त हुन माण्हुनि खे फ़लसफ़े खे हुन खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़े फ़िक्र खे तव्हां दहशतगर्द बंदूकनि सां त मारियो था, लेकिन तव्हां हुनजे फ़िक्र खे ख़तमु नथा कयो, तव्हां हुनजे फ़लसफ़े खे ख़तमु नथा कयो। फ़लसफ़े खे फ़लसफ़ो ख़तमु कंदो ऐं उहो फ़लसफ़ो सूफ़ीज़म जो आहे। गवर्नमेंट खे घुरिजे असां जहिड़े माण्हुनि खे जेके कंसर्न्ड सूफ़ी माण्हू आहिनि हुननि खे ऑन बोर्ड खणे ऐं माशाल्लाह सां खणनि था कंहिं कंहिं ॻाल्हि में, ऐं कंहिं सजादा, मुंहिंजो मक़सदु आहे सभु सजादा नशीननि खे। हिन जो हीअं न आहे त हिकिड़ी श्राइन कंहिं ॿिए श्राइन खे, जॾहिं सभिनि खे खणंदा, हिकिड़ी कमेटी ठाहींदा, हुननि सां डिस्कशन कंदा त बाबा हिन मसइले जो आख़िर हल छा आहे, ऐं हुननि जो हल असां वटि आहे। ऐं असां बाक़ी अल्लाह साईं ऐं मदीने वारी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां हिन दौर में हुननि खे ख़बर हुई हे माण्हू अहिड़ा ईंदा जेके हुनजे रिलीजन खे मैनिपुलेट कंदा, हुनजे नाले ते माण्हुनि जी बेगुनाह जानू वठंदा। हो असांजा नबी त अहिड़ा न हुया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त हुननि जो हाणे जीअं रीसेंट पॉइंट ऑफ व्यू जे हिसाब सां वॉट वी नीड टू डू इज़, हाणे जीअं सूफ़ी यूनिवर्सिटी खोली, वन यूनिवर्सिटी इज़ नॉट इनफ। पूरे पाकिस्तान में जेतिरियूं बि यूनिवर्सिटी आहिनि हुनमें सूफ़ीज़म जो कोर्स कंपलसरी थियणु घुरिजे। ऐं छो जो पाकिस्तान आहे ई सूफ़ीज़म ते, इस्लाम फैलियो ई औलिया अल्लाह जे हथे। वधि में वधि जेको आहे तव्हां पाकिस्तान स्टडी खणी ॾिसंदव त हुनमें इस्लाम जेको आहे औलिया अल्लाह फिरायो। ऐं जेको अचूं जेके असांखे क्रिटिसाइज़ कंदा आहिनि त जेके गदीनशीन आहिनि उहे हीअं आहिनि, तव्हां कॾहिं बि तव्हांजी कहिड़ी बि टीम हुजे त असांजी दरगाह ते तव्हांखे कॾहिं बि न तव्हांखे तावीज़ धागे वारी ठगी मिलंदी, तव्हांखे न कॾहिं कोई भिकारी मिलंदो, न तव्हांखे कोई ड्रग डीलर मिलंदो, छो जो ही रब जा पंहिंजा दरवाज़ा आहिनि ऐं हू हुनजी हिफ़ाज़त करणु ॼाणे। त हिन महिल यूनिवर्सिटीज़ में जॾहिं कोर्स कंपलसरी थींदो त हुनमें हिननि खे ख़बर पवंदी यंग जनरेशन खे त हे औलिया अल्लाह छा आहिनि, जंहिं इस्लाम फैलायो कंहिंखे फोर्स करे न, बल्कि प्यार मोहब्बत सां।
तमामु सुठी ॻाल्हि कई। उअं ई बि असांजा जेतिरा बि औलिया कराम आहिनि या असांजे सूफ़ीज़म में पैगाम ऐं मुहबत आहे। ऐं हू जेके आहिनि अधी सॉफ्ट माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटियमि, हुननि जी एग्ज़ाम्पल तव्हांखे मां ॾिना त हू हुननि जो पंहिंजो किरदारु छा त जीअं माण्हू अॼुकल्ह चवंदा आहिनि सूफ़ी माण्हू जेके आहिनि उहे निमाज़ खां परे आहिनि या उहे चवंदा आहिनि त जेको आहे सुन्नतुनि खां परे थियो, ईअं बिल्कुलु बि न आहे। हा सचल साईं पाण हाफ़िज़ क़ुरान हुया, 5 वक़्त जा निमाज़ी हुया, भेटाई साईं एॾा वॾा स्कॉलर हुया, 5 वक़्त जा निमाज़ी हुया, शहबाज़ कलंदर एॾा वॾा। सभ खां वॾो सबूत इहो आहे त उन जी शाइरी तव्हां खणी ॾिसो, तव्हांखे मज़हब वाज़े नज़र ईंदो, त उन खां पोइ त को जवाज़ ई नथो पैदा थिए असां कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कयूं। ॻाल्हि ॿोल खे असां बिल्कुलु अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े नंढड़ी साही जो साही पटींदासीं, साही खां पोइ असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। रहजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई। ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सो मां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। हिन महिल ताईं जेका असांजी कचहरी हले पई, गुफ़्तगू हले पई, उमेद कयां थी त अव्हां सभई हुन मां फैज़याब बि थी रहिया हूंदो ऐं इन हवाले सां अव्हां जी जेका राय आहे या अव्हां जी सोच कहिड़ी हद ते वञी करे कमु करे थी, उन जी बि असांखे अशद ज़रूरत आहे। छो जो सोच ई सभु कुझु आहे, सोच सां ई असां सभु कुझु चेंज करे सघूं था। ऐं ख़ासि करे लेकिन सूफ़ीज़म जी सोच अव्हां जे अंदरि अची वञे, उन खां पोइ त यकीन कयो बाक़ी कंहिं शइ जी गुंजाइश कोन आहे। सो मां चाहींदसि असां सां गॾु जेके मौज़ूज़ शख़्सियतूं मौजूदु आहिनि उन्हनि सां असां कचहरी जे सिलसिले खे अॻिते वधायूं। सो ख्वाजा मोइनुद्दीन साहब, आपसे चूँकि माशाल्लाह इससे पहले जो आपने बात कही वो बड़ी बारीकी से कही, जिसमें आपने हुकूमत को भी मिला लिया, हमारी अपनी जिम्मेदारियों को भी आपने मिक्स कर दिया। तो अब आपसे ये जानना चाहूँगी कि आजकल जो इंतहा पसंदी उरूज पर है, उसको कम करने के लिए हुकूमत को क्या करना चाहिए, हुकूमत का किरदार क्या होना चाहिए? मैं भी पहले भी अर्ज़ कर रहा था कि हमारे जो दरबार और हमारे ये जो आस्थाने हैं ना, इनके साथ जो लोगों की वाबस्तगी है वो किसी शख्स की और किसी फ़र्द की, किसी हाकिम की मुताज नहीं है। ये नेचुरल कोई सिस्टम है जिसको हम पिन पॉइंट नहीं कर सकते कि जी शाह लतीफ़ के साथ लोगों की जो मोहब्बत है उसकी क्या रीज़न है, ख्वाजा फरीद के जो है मानने वाले वो क्यों मानते हैं उनको, और सचल सिंह के दरबार पे जो वालिहाना तौर पे जो लोग जा रहे क्यों, इसको हम पिन पॉइंट नहीं कर सकते। ये ऐसी है, ये जो हरकतें करते हैं ना हुक्मरान हमारे कि जी सील कर दिया, बंद कर दिया और सिक्योरिटी के उससे, कभी हवा पे पाबंदी लगी है? नहीं लगी। कोई सूरज की किरणों पे कोई पाबंदी लगा सका है? ये वो सूरज है, इन पे कभी पाबंदी लग ही नहीं सकती। आप कितने दिन रोक लोगे? तो इंतहा पसंदी के लिए मैं जो अर्ज़ कर रहा था वो ये था, जैसे ख्वाजा अब्दुल रक्सी फरमा रहे थे कि सूफिया की तालीमात को फ़रोग़ दिया जाए। ये बहुत पुराना हमारा मुतालबा है और हकीकत भी यही है कि सूफिया की तालीमात को अगर फ़रोग़ आपने नहीं दिया तो नतीजा भी तो भुगत रहे हैं ना आप। नतीजे आपके सामने सही। हाँ, सिर्फ ये नहीं कि हमारे दरबार जो है वो टारगेट किए जा रहे हैं, आपकी पूरी सोसाइटी कोलैप्स कर रही है। आपका पूरा मुआशरा जो है वो अपने आप को अनसेफ महसूस करता है, हर आदमी इंतशार का शिकार है। सही। हमारे मुआशरे में किसी को सुकून नहीं है, सिक्योरिटी की वजह से भी हो या कोई और जितने भी फैक्टर्स हैं उनको देखें आप। पहले हम मुख्तलिफ मज़ाहिब के दरमियान सुकून से रहे। जब इंडिया पाकिस्तान एक मुल्क था तो हमारे दरमियान मुख्तलिफ मज़ाहिब के लोग थे, हम हिंदू के साथ रहे, सिखों के साथ रहे, ईसाइयों के साथ रहे, पारसियों के साथ रहे, हम कंफर्टेबल रहे, हम कभी नहीं झगड़े एक दूसरे से। अब सिर्फ एक मुसलमान मुल्क के अंदर रहते हुए हम कितने परेशान हैं। तो जब तक हुकूमत ये इंतहा पसंदी के लिटरेचर को जो मुख्तलिफ जगहों पे पढ़ाया जाता है बैन नहीं करती और सख्ती से इसको इम्प्लीमेंट नहीं करती, तो वो आपकी प्रोडक्शन जो इंतहा पसंदी से पैदा हो रही है, जब वो रुकेगी नहीं तो ये काम कैसे ख़त्म होगा? अब आप भले अमन आश्ती के गीत गाते रहें, शाह लतीफ़ की शायरी सुनाते रहें, लेकिन उस प्रोडक्शन को तो पहले बंद करें ना। वहाँ से जो आपका मटेरियल बाहर निकल रहा है उसको तो पहले स्टॉप करें ना आप। फिर उनको सचर सरमस्त का कलाम भी समझ आएगा, ख्वाजा फरीद की काफ़ी का भी पता चलेगा, इनकी वाही का भी पता चलेगा, लेकिन वो प्रोडक्शन तो उसी तरह चल रही है। वो आपके हुक्मरानों के नाक के नीचे सब कुछ हो रहा है। किसको नहीं पता? आपके मिनिस्टर्स का नाम ओपनली आपके चैनल्स पे लिया जाता है कि ये उनको जो है
सपोर्ट करते हैं दहशत गर्दों को, फिर भी कोई एक्शन कोई एक्शन नहीं होता। कोई एक्शन नहीं होता। तो कैसे रुकेगी दहशत गर्दी? ये सिर्फ मसला किसी दरबार का नहीं है, ये पाकिस्तान की सोसाइटी का मसला है, ये इंसानों का मसला है। ये किसी एक फर्द का मामला नहीं है। शहबाज कलंदर पर अटैक कोई मेहदी रजा शाह के खानदान का मसला नहीं है, ये आलमी इंसानियत का हम मसला समझते हैं इसको। वहां तो हिंदू भी मरे हैं, 3 हिंदू भी शहीद हुए ना, उनको क्या कहेंगे आप? एक दरबार पर जब हर मकतब फिक्र का आदि वहां पहुंचा हुआ है तो फिर वो आलमी इंसानियत का मरकज ना हुआ तो किसका हुआ? तो इंसानियत का असासा है ना भाई। तो उस इंसानियत के असासे को बचाने के लिए आप क्या कर रहे हो? सील कर दिया, बस काफी है। वो सील आपने कितनी देर आपके इस हुक्म को लोगों ने माना, खुद जाके उन्होंने टेक ओवर कर लिया दरबार को। इसलिए कि आप दरबार सील करके लोगों को नहीं रोक सकते। आप इंतहा पसंदी को अगर आपने रोकना है, इंतहा पसंदी को अगर आपने रोकना है तो उसके जो जहां से प्रोडक्शन हो रही है उसको रोके, यानी कि जड़ों को काटना होगा, जड़ों को खत्म उसको सील करें। खाई साहब ठीक फरमा रहे हैं, उनको सील करना चाहिए जहां से ये बरामद हो रहा है माल। उनको तो आप करते नहीं, अमन के जो गहवार है उनको आप सील करके आप समझते हैं कि आपने अपनी जिम्मेदारी पूरी कर ली। ठीक है आपने। वकार साईं, तव्हांजी राय बिन हवाले सां ॼाणणु चाहींदासीं, पर ॾिसूं था त लाइन ते असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, पंहिंजो नालो ॿुधाइजो। अल्ताफ़ हसीम थो ॻाल्हायां। अल्ताफ़ हसीम साहब, मूंखे भलीकार चवंदासीं सलाम सिंध में। जी, छा चवणु चाहींदो अॼु के प्रोग्राम? ॾाढी ख़ुशी थी त सिंध जा ऐं सराइकी वसेल जा सजाद नशीन अॼु तव्हांजे प्रोग्राम में वेठा आहिनि। ऐं इहा जेका यकजहती आहे इहा पंहिंजे तौर ते इलाही वॾी हिकिड़ी ताक़त आहे ऐं इन में वॾो हिकिड़ो शानदार ताक़तवर मैसेज वञे थो सॼे पाकिस्तान में। त असां घटि में घटि जेके सजाद नशीन आहियूं उहो इन शइ खे रियलाइज़ कयूं था त हीअ असांजी जेका इंतहा पसंदी जी जेका लहर आहे असां इनखे कंहिं तरीक़े सां क़बूल करण लाइ तयारु न आहियूं ऐं असां हुनखे हर फोरम ते काउंटर कंदासीं। इहा सुठी ॻाल्हि आहे त असां हक़ीक़त बि ईअं आहे त असां कॾहिं बि सरकार जे आसिरे ते पंहिंजे घरनि जा दर राति जो खोले कोन सुम्हंदा आहियूं। जीअं सरकार जी मोबाइल घुमे थी तंहिंजे करे असांजी घर जी चौकीदारी बि कंदी, असांखे पंहिंजी चौकीदारी पाण करणी पवंदी। असां पंहिंजे दहशतगर्दनि खे हाणे असांखे पाण खे उन ते अखि रखणी पवंदी। असां जेकॾहिं 100% सरकार ते डिपेंड कंदासीं त कॾहिं बि असां दहशतगर्दी ख़तमु न करे सघंदासीं। ऐं वरी बि जेके असांजा बुज़ुर्ग तव्हांजे गादी नशीन वेठा आहिनि इहे सभु रोशन ख़्याल आहिनि, इंसान दोस्त आहिनि ऐं इहे सॼो ॾींहुं हर वक़्तु इन कोशिशि में लॻा पिया आहिनि त जेको इंसान दुश्मन, जेको मज़हब दुश्मन जेको माइंड सेट आहे उनखे इंसान दोस्ती वारे उन माइंड सेट सां शिकस्त ॾिजे। तो इहे कोशिशि तमामु बारावर आहिनि ऐं अव्हांजे चैनल जूं एफर्ट्स बि बारावर आहिनि। लख थोरा मां थैंक यू सो मच। अमां कॉल कई, ॾाढी ख़ुशी थी अव्हांजी राय असां ताईं पहुती। किबला साईं, वापसि उन ॻाल्हि खे असां कंटिन्यू कंदासीं त हुकूमत जो कहिड़ो किरदारु आहे इन इंतिहा पसंदी खे घटाइण में, या कहिड़ो हुजणु खपे, हाणे कहिड़ा क़दम खणणु खपनि? ॾिसो, हीअ पाण जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे 60-70 सालनि जी जेको पाण हिस्ट्री ॾिसूं था उन में दरगाहूं पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। उहो फैज़ साॻियो ई आहे जेको लतीफ़ साईं जो 300 सालनि खां मिले पियो माण्हुनि खे। पर सिंध में कारोकारी आहे, सिंध में कबीलाई जहिड़ा आहिनि, सिंध में टारगेट किलिंग आहे, हाणे त सिंध में ख़ुदकुश हमला बि आहिनि, दरबारूं बि महफ़ूज़ कोन्हे। त छा सरकार भिटाई जो उहो मैसेज हाणे उनजो असरु उहो न रहियो आहे? छा हिन दरबारनि जो, सचल साईं जो मैसेज, ख्वाजा ग़ुलाम फरीद जो मैसेज, लाल शहबाज़ कलंदर जो मैसेज, उन में उहा तासीर न रही आहे? न, उन जी इम्प्लीमेंटेशन न पई थिए, किथे गैप अची वियो आहे। मैसेज साॻियो आहे, क़यामत ताईं साॻियो रहंदो। असांजे रवैयनि में उन मैसेज खे सम्झण में ऐं इम्प्लीमेंट करण में का कमी अची वई आहे। हाणे उन में ॿ शयूं ॾिसो, हिकिड़ो त असीं इंडिविजुअली तव्हां मैसेज खे कीअं था सम्झो, ऐं कीअं थो सम्झां। अच्छा, उन में सजादगान जो किरदारु, दरबारनि जा सजादा नशीन जेकी ग़ुलाम आहिनि जिन जी ड्यूटी लॻी आहे हुन दरबार ते, उहे छा था कनि। ऐं पोइ मेजर किरदारु हुकूमत जो जेको मेजर स्टेक होल्डर आहे, जेको उन कानून खे इम्प्लीमेंट करण में दरबारनि खे केतिरो शामिल थो करे, उन फ़लसफ़े खे केतिरो इम्पोर्टेंट थो सम्झे। त हाणे हीअ सभु शयुनि जो पंहिंजो पंहिंजो कोऑर्डिनेशन जेको आहे उन खां सवाइ कमु न थींदो। हाणे इन में जीअं ॾिसो, अल्ताफ़ साहिबु हाणे हिकिड़ो व्यूअर आहे न, पर असीम साहिबु हुन ॻाल्हि कई त हिन सजादगान जो किरदारु तमामु इम्पोर्टेंट आहे ऐं हीअ इनखे जहाद करिणो आहे, मुस्तक़िल जहाद आहे। त हाणे असां पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल ठाही जंहिंमें पाकिस्तान जी 300 दरगाहूं ऑन बोर्ड आहिनि ऐं ख्वाजा महबूब साईं उन जा चेयरमैन आहिनि ऐं असांजा ॿिया सिंध जूं तक़रीबन 200 दरगाहूं हुन में ऑन बोर्ड आहिनि। हिकिड़ो त इहो कमु थियो जेको सजादगान अॼु खां पहिरीं न कयो। फर्स्ट टाइम पाकिस्तान में हिकिड़ी रजिस्टर्ड तंज़ीम ठही आहे जेको मशाइख़ जी आहे, प्योरली मशाइख़ जी आहे। अच्छा, हिकिड़ो इहो कमु थियो जेको असांजी तरफ़ां थियो। हाणे हुकूमत जी तरफ़ां जेको हाणे कमु अचे थो जेको तमामु इम्पोर्टेंट आहे उहो इहो आहे त जेसिताईं तव्हां दरगाहुनि खे तव्हां ऑन बोर्ड वरितो आहे
औकाफ़ डिपार्टमेंट ठाहे पैसा कमाइण जे लाइ कमर्शियल करे छॾियो आहे, कमर्शियल थी वियो पर तव्हां दरगाहनि जे सजादगाहनि खे ऑन बोर्ड न वरितो आहे। हाणे उहो तसलसल टुटी वियो, अक़ीदतमंद अचनि था त उहे सजादा नशीन सां मिलनि था, दरबार ते वञनि था हाज़िरी ॾियनि था ऐं वापसि था हलिया अचनि। कंहिंखे को माण्हू को फ़क़ीर थो तंग करे, कंहिंखे औकाफ़ वारा तस्वीरूं पिया लाइनि उते ठीकु आहे अलॻि आहिनि, कंहिंखे गुल पिया ॾियनि ज़बरदस्ती पैसा वठनि पिया, किथे को नशो पियो हले, किथे को ग़लति प्रैक्टिसिस थीनि पियूं, गवर्नमेंट कंट्रोल न पई करे, माण्हू कंफ्यूज़ आहिनि त हीअ सजादा नशीन पियो कराए, हुकूमत पई कराए, केरु पियो कराए, त इहे कंफ्यूजन हुआ। हाणे मूंखे जीअं इहा ड्यूटी नसीब थी त 2 सालनि में मूं वॾो जहाद कयो, पर पोइ वञी उहो नशो हुतां ख़तमु थियो, वॾी स्ट्रगल करणी पई, इंटरनल थ्रेट्स हुआ, असांजा पंहिंजा फैमिली मां मेंबर्स हुआ जेके इन्वॉल्व हुआ उन्हनि शयुनि में, तमामु ॾुखी ॻाल्हि थींदी आहे। उन हाणे हींअर बि मूं ते 3-4 केसिस हलनि पिया अदालतनि में, ऐं फेस पियो कयां, त उन जॾहिं तव्हां सच जे रस्ते ते हूंदा आहियो त फेस करिणो थो पए। त PMIC त पंहिंजो हिकिड़ो ज़बरदस्त किरदारु अदा करे पई ऑलरेडी, और हाणे हुकूमत जो हींअर जेको आहे न उहो जेसि ताईं हू ऑन बोर्ड न वठंदा सजादगाहनि खे, त सिक्योरिटी लैप्सिस खां वठी उन फ़लसफ़े जी इम्पोर्टेंस, उनजी इम्प्लीमेंटेशन, उनखे आम माण्हू ताईं उनखे पहुचाइण ग्रास रूट लेवल ताईं। हिकिड़ो नौजवान जेको हिते सिटी स्कूल या बीकन हाउस स्कूल या कंहिं बि इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़े पियो, उनखे जे अब्दुल्ला शाह गाज़ी जे फ़लसफ़े जी ख़बर ई न हुजे त पोइ हू जॾहिं हू इंजीनियर डॉक्टर थींदो या दुनिया में किथे बि वेंदो त हू सूफ़ी थॉट्स खां त हू आशना न हूंदो। त हू सिंध जो असांजो जेको ॿारु आहे जेको इंटीरियर सिंध में जेको पढ़े पियो, उनखे जे उहो लतीफ़ साईं जो मैसेज, सचल साईं जो मैसेज, ख्वाजा ग़ुलाम फरीद जो मैसेज, शहबाज़ कलंदर जो मैसेज जेसि ताईं कंपलसरी न हूंदो तेसि ताईं उहो ॿारु कीअं थो। हाणे इन में इहे शयूं हुकूमत जो कमु आहे, जेसि ताईं हू असांखे ऑन बोर्ड असां सजेशन्स त हिते वेही त ॾियूं पिया, पर जॾहिं उन्हनि ते अमल दरामद थिए असेंबलीज़ में औकाफ़ डिपार्टमेंट जे उन कानून में बि तरमीम जी ज़रूरत आहे। हिकिड़ो मैनेजर जे छुड़वाग हूंदो त उहो त करप्शन कंदो न, पर जे मैनेजर खे ख़बर हूंदी त हीअ जेकी पैसा आहिनि हीअ केतिरा, मूंखे अॼु ताईं ख़बर न आहे त भिटाई जी दरबार तां केतिरा पैसा निकिरंदा। हाणे मुंहिंजे पर ॾाॾे उहा दरगाह ॾिनी हुकूमत खे गुड फेथ में, पर मूंखे ख़बर न आहे करप्शन थिए पई इहा मूंखे ख़बर आहे, पर केतिरनि पैसनि जी थिए पई आई डोंट नो। त मूंखे इहा ख़बर ई न आहे त पैसा निकिरनि, हर शइ सीक्रेट रखी वेंदी आहे। पर असां चऊं था त भई नियत जे क्लियर आहे त तव्हां असांखे इन्वॉल्व कयो, असांखे ॿुधायो केतिरा पैसा आहिनि, किथे ख़र्च थियणु घुरिजनि, स्टेक होल्डर तव्हांखे बहितर ॿुधाईंदो, त इन्हनि शयुनि जी तमामु इम्पोर्टेंस आहे। ख्वाजा अब्दुल हक साहब, इन हवाले सां तव्हांजी राय छा आहे त हुकूमत जो कहिड़ो किरदारु आहे? विच में तव्हां यूनिवर्सिटीज़ जी बि ॻाल्हि कई, सिलेबस जी बि पसंदी जी हिन में इहा आहे त इंतिहा पसंदी जो तव्हां क्वेश्चन कयो त इंतिहा पसंदी एक्सट्रीम लेवल ते वेंदी थी वञे, ऐं गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे असांजी दरगाहुनि जो नालो हज़ारें लखें जॻहुनि ते यूज़ कयो थो वञे, सचल साईं जो, भिटाई साईं जो, शहबाज़ कलंदर जो, ख्वाजा ग़ुलाम फरीद जो। जॾहिं तव्हां नालो असांजो यूज़ था कयो, छो था कयो? छो त हुननि खे असांजे हुन जे फ़लसफ़े में यकीन आहे न, त ऐं हिन जो एग्ज़ाम्पल आहे। सचल साईं जी तव्हां दरगाह ते ईंदव, हुते हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई हुननि जूं मज़ारूं आहिनि हुते, ऐं अॼुकल्ह त फ़िरक़नि जूं छा ज़ात पात जा क़ब्रिस्तान थी विया आहिनि, त माना ही मुंहिंजे फैमिली जो आहे त हिते ॿियो माण्हू नथो अची सघे। ऐं ही दरगाहूं त ॾिसो हुते रिलीजियस डिफरेंस न आहे, त के जेके एक्सट्रीमिस्ट आहिनि ऐं रिलीजियस डिफरेंस जे करे जेको आहे माण्हू मारे छॾनि बेगुनाह, त हे असांखां वधीक मिसाल कहिड़ो हूंदो? त हुननि खे जॾहिं नालो असांजो यूज़ था कनि त हुन शइ में असांखे ओतिरो ई ऑन बोर्ड खणनि, असांजे मैसेज खे, जीअं साईं वकार साईं जी ॻाल्हि खे मां सेकेंड कंदुमि, इम्प्लीमेंटेशन न आहे, जेके हुन जो नालो यूज़ कयो थो वञे लेकिन हुन जे मैसेज खे यूज़ नथो कयो वञे, त हुननि खे मैसेज खे कॉमन करे। हाणे हुननि जे नाले ते घणियूं लाइब्रेरीज़ ठहियूं आहिनि, घणेई ऑडिटोरियम्स ठहिया आहिनि, घणी कॉम्प्लेक्सिस ठहिया आहिनि, ऐं हिकिड़े शहर में न इस्लामाबाद ताईं जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रोड आहे, त हुनमें मेन DHA सिटीज़ में सचल सरमस रोड आहे, सचल सरमस हाउसिंग्स आहिनि, भिटाई। त तव्हां इहो सभु शयूं औलिया अल्लाह जी दुआउनि जे करे था रखो, लेकिन हुननि जे तव्हां मैसेज खे इम्प्लीमेंटेशन में नथा आणो, ऐं हुनखे सिलेबस में आणियो, असांखे ऑन बोर्ड वठो। कोई ऐं माशाल्लाह असां एतिरो असां केपेबल आहियूं जो वी नो वॉट इज़ हैपनिंग, त असांखे कोई ईअं कोई पुराणे दौर जा असां को हो माण्हू न आहियूं, कोई जहालत जे दौर जा माण्हू न आहियूं, असां बि ईअं ई न वेठा आहियूं हिते। हुन जंहिं अलाह साईं जेको हिन नंढड़ी एज में बि मूंखे विहारियो आहे, त मां माण्हुनि खे इहो ई चवंदो आहियां, इहो न ॾिसो त कोई मां
28 इयर्स जो आहियां 20 मुंहिंजे अंदरि 60 साल जो पोड़ो वेठो आहे जेको मूंखे हलाए थो पियो। वाह, तमामु सुठी ॻाल्हि। एक्सपीरियंस ऐं जेको आहे सूफीज़म में हिकिड़ो डिफरेंस आहे, असां जॾहिं माण्हुनि खे ऑन बोर्ड खणंदा, आइडियाज़ वठंदा त इंशाअल्लाह ताला। अब्दुल हक साहब, आइडियाज़ खे असां बिल्कुलु ॻाल्हि ॿोल कंदासीं, छो जो आइडियाज़ जी हिन महिल असांखे अशद ज़रूरत आहे त असांजी हुकूमत जेके सजादगान जेतिरा बि आहिनि दरगाहुनि जा, उनखे कीअं पाण सां गॾु खणी हले। छो जो लाज़िम आहे जेकॾहिं अकेला अकेला हर को इंडिविजुअल हलंदो त लाज़िम आहे त पोइ विच में परेशानियूं थींदियूं, प्रॉब्लम्स थींदा। इन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं, बट व्यूवर्स टाइम आहे हिते हिकिड़ी मुख़्तसिर ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ॾिसंदा रहिजो सिंध टीवी। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो, असां वापसि अची चुका आहियूं ऐं गुफ़्तगू खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं। असांजी ब्रेक खां पहिरियों जेका ॻाल्हि ॿोल हले पई, उहा हले पई त इंतिहा पसंदी खे घटाइण जे लाइ हुकूमत जो कहिड़ो किरदारु हुजणु खपे ऐं हुकूमत खे छा करणु खपे। उन खां पोइ वरी ॻाल्हियुनि जे दौरान ई असांजी ॻाल्हि ॿोल इन ॻाल्हि ते पहुती त सजादगान जेतिरियुनि बि दरगाहुनि जा आहिनि उहे ऐं हुकूमत जे विच में अॼुकल्ह कोऑर्डिनेशन कोन आहे, ऐं जेकॾहिं इहा शइ न आहे त इन जो नुक़सानु छा आहे, इन जो फ़ाइदो छा आहे। इहे ॿ सुवाल अहिड़ा आहिनि जेके लाज़िम आहे हर माण्हू जे ज़हन में उथंदा आहिनि। सो अॼु इहो सुवाल मुंहिंजे ज़हन में बि उथियो, इन करे मां सोचियो त असां सां गॾु जेके मौज़ूद हस्तियूं आहिनि उन्हनि खां इन हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कई वञे त कोऑर्डिनेशन न आहे हुकूमत जी ऐं जेतिरा बि सजादगान आहिनि त इन जा छा नुक़सान आहिनि। क़िबला साईं, सभ खां पहिरियों तव्हांजी राय इन हवाले सां ॼाणणु चाहींदसि, कोऑर्डिनेशन जेको गैप आहे हुकूमत जे विच में ऐं अव्हां जे विच में। जी, आउं सम्झां थो त हीअ अलाह जी तरफ़ां कुदरत जेको मूंखे इहा ड्यूटी नसीब थी आहे, ऐं दरगाह जो ॿारीदार आहियां, त उहो कंहिंजा वोट्स त मूं कोन वरिता आहिनि, अलाह जी तरफ़ां मूंखे इहा हाज़िरी नसीब थी आहे। माशाअल्लाह। ऐं जेको बि माण्हू दरबार मां मूंखे माइनस करे दरबार ते पहुचे त हू माना उन अलाह जे उन सिस्टम जो इनकारी थी वेंदो, छो त हुन सिस्टम में को प्रिंसिपल अपॉइंट थींदो आहे को स्कूल जो, हुकूमत करे भले, त उन प्रिंसिपल खे जेके न मञे त उन स्कूल में उहो स्टूडेंट न थिए पोइ। उन स्कूल में मां वञे ऐं प्रिंसिपल खे न मिले ऐं चए त आउं स्टूडेंट सां ॻाल्हाईंदुसि, त इहो हिकिड़ी सिस्टम जी भंजकड़ी थी। त दरबारनि खे जॾहिं अक्वायर कयो वियो त उनमें दरबारनि जे सजादगान खे जॾहिं कॉर्नर करे छॾियूं त उहो सिस्टम जेको आहे डिसबैलेंस थी वियो, जंहिंजे करे अॼु असां इन नहज ते आया आहियूं त हू मैसेज अॻिते डिसकनेक्ट थी वियो आहे, ऐं जंहिंजे करे हीअ हालात पाण फेस कयूं पिया। त इन्हनि वलियुनि जे हूंदे बि पाण इन्हनि हालातनि मां गुज़रूं पिया। ऐं हिकिड़ी एग्ज़ाम्पल कोट करणु चाहींदुसि, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, छो त हिकिड़ी हू वाइस ख़ातून हुई, असांजे मुल्क जी 2 दफ़ा प्राइम मिनिस्टर रही चुकी आहे ऐं दरबारनि सां तमामु कनेक्टेड हुई। उन्हनि खे हिकिड़ी दफ़ा लतीफ़ अवॉर्ड ॾियण जो टाइम आयो, मुंहिंजे दादा साईं जो दौरु हो, त मोहतरमा सवाल कयो त मूंखे इहो अवॉर्ड केरु ॾींदो। भिटाई साईं जो उर्स जो टाइम हो, त हुननि चयो मोहतरमा तव्हां त जंहिंजे लाइ बि हुकुम कयो, पर असां प्रेसिडेंट खे सोचियो आहे त प्रेसिडेंट उहो आहे, उहो तव्हांखे अवॉर्ड ॾे। त मोहतरमा चयो प्रेसिडेंट त स्टेक होल्डर कोन्हे भिटाई जी दरबार जो, प्रेसिडेंट त पाकिस्तान जो प्रेसिडेंट, भिटाई जी दरबार जो स्टेक होल्डर मूंखे ॾे। त हुन चयो मोहतरमा पोइ उहो त पोइ केरु, ऑब्वियसली सजादा नशीन ॾींदो। असांजे दादा साईं सां राब्तो थियो ऐं पोइ दादा साईं साईं ग़ुलाम शबीर साईं पोइ उहो अवॉर्ड ॾिनो, ऐं उहो पहिरीं दफ़ा राब्तो थियो हुकूमत जो सजादा नशीन दरगाह बख्शा सां। त मतिलबु आहे त इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेको जेसिताईं राब्तो न थींदो तेसिताईं इम्प्लीमेंटेशन न थी सघंदी। राब्ते खां बिना को बि कमु सो ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं, पर व्यूवर्स मांखे ॿुधाईंदी हलां त कैनेडा खां असां सां गॾु मौजूदु आहे जनाब काज़ी मशहूर साहब। सो अस्सलाम वालेकुम ऐं अव्हांखे भलीकार चवंदासीं सलाम सिर में। वालेकुम सलाम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। जी सर, सभ खां पहिरियों त हीउ प्रोग्राम जेको असां रिथियो आहे इनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? असांजी प्रोग्राम तमामु हिकिड़े वॾे साने खां पोइ थी रहियो आहे ऐं मुंहिंजो सभिनी सजादा नशीननि खे सलाम। ऐं यकीनन हिन वक़्तु असांखे हिकिड़े तहमुल ऐं रवादारी जो मैसेज यकीनन कन्वे करिणो आहे, ऐं असांखे हीउ जेको सेवण जो वाक़ियो थियो आहे इहो सिंध जो जेको सूफ़ीज़म आहे, सिंध जी जेका मोहबत आहे उन ते हमिलो आहे। हीउ सिर्फ़ु कलंदर शहबाज़ साईं जे दरगाह ते हमिलो न आहे, बल्कि असां सभिनी सिंधियुनि जे दिलि ते हमिलो थियो आहे। ऐं असांखे हिन खे थोरो डिफरेंट पर्सपेक्टिव में यकीनन ॾिसणो पवंदो त हिन वक़्तु जेको इंटरनेशनल सिनारियो आहे सो सॼी दुनिया में तब्दील थिए पियो, ऐं असां पोयनि 8, 10, 15 सालनि खां वठी जंहिं दहशतगर्दी जो शिकार पाकिस्तान रहियो आहे, ऐं उहो हाणे जंहिं तरीक़े सां सिंध जे अंदरि हिकु उफ़रियत जी
शिकिल वठी रहियो आहे इन जा असांखे सदबाब ॻोल्हणा पवंदा। बदकिस्मती इहा आहे त असांजा ख़ुदि पंहिंजा सिंधी जीअं रिपोर्ट्स आहिनि उन में त सिंधियुनि में बि इहो कल्चर आहिस्ता आहिस्ता दहशतगर्दी जो वधे पियो, जेको सॼी उमिरि असां सिंधी अमन ऐं रवादारी सां मोहबत सां हिक ॿिए सां रहिया आहियूं, पर हाणे जेको ही इंटरनेशनल सिनारियो में सिंधियुनि खे जंहिं तरीक़े सां एक्सप्लॉइट कयो पियो वञे उहो यकीनन असांजे लाइ सभिनी जे लाइ लम्हाए फिक्री आहे। मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे त असांखे जेके मोहर आहिनि उन्हनि मोहरनि खे न ॾिसणु घुरिजे, पर उन्हनि जा जेके मास्टर माइंड्स आहिनि उन्हनि ते हुकूमत खे का वाज़ह पॉलिसी ठाहिणी पवंदी ताकी उन्हनि जेके मास्टर माइंड्स आहिनि उन्हनि जो सदेबाब थी सघे। ॾिसो न ही सी पैक जो जेको मनसूबो हले पियो दुनिया में पाकिस्तान जो जेको किरदारु आहे सो हाणे डिफरेंट तरीक़े सां नज़र अचे पियो। त चाइना ऐं रशिया सां पाकिस्तान जो जंहिं तरीक़े जो डायलॉग हले पियो ऐं अमेरिका जंहिं तरीक़े सां इंडिया अफगानिस्तान जो ॿियो ब्लॉक थींदो महसूसु थिए पियो, त जेकॾहिं तव्हां हिनखे इन पर्सपेक्टिव में ॾिसो त यकीनन असांजो पाकिस्तान हिकिड़ो वॉलेटाइल हिन पल जी दुनिया जो हिसो आहे ऐं सॼी दुनिया जूं नज़रूं असांजे पाकिस्तान ते ऐं जेको ही कॉरिडोर ठहे पियो जेका पाकिस्तान जी इकॉनमी ते उन जूं मेजर इम्प्लीकेशन्स हूंदियूं, त उन में तव्हां ॾिसो हिननि हफ़्ते 15 ॾींहंनि में चइनि सूबनि में जंहिं तरीक़े जा दहशतगर्दी जा हमला थिया आहिनि, इहो हिकिड़ो वाज़ह पैगाम आहे त असां अञा मौजूदु आहियूं ऐं असां केॾी महिल वापसि अची सघूं था। तंहिंजे करे असां जेके नंढनि सहूलियतकारनि खे या नंढनि माण्हुनि खे पकड़ियूं पिया या जेके मुजरिम आहिनि उन्हनि जे बदिरां असांखे हुकूमत खे या असांजी फ़ौज खे हिकिड़ी फर्म पॉलिसी रखणी पवंदी त जेके माण्हू इन्हनि खे ट्रिगर कनि था, जेके इन्हनि खे ट्रेन कनि था, जेके इन्हनि खे ही हिकिड़ो नांग आहे जंहिंखे खीर पीआरियो वियो आहे ऐं हाणे उहो नांग जेकॾहिं असांजे कंट्रोल मां ॿाहिरि निकिरी वियो आहे त असांखे गॾिजी हिकिड़े कलेक्टिव विज़डम सां उन नांग खे कंहिं तरीक़े सां मारणो पवंदो, न त हिन मसइले जो हल ॾाढो ॾुखियो आहे। काज़ी मशहूर साहब कलेक्टिव विज़डम जी मां ॻाल्हि कई, सो असां अव्हां जे इन मौज़ू खे अव्हां जे इन कयल ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। सो लख थोरा मांजा अव्हां पंहिंजी राय असांखे ॾिनी, ॾाढी ख़ुशी थी। ख्वाजा साहब, काज़ी मशहूर साहब का ये कहना था, एक तो कलेक्टिव विज़डम की बात की उन्होंने, दूसरी ये बात कही कि मास्टर माइंड तक हम लोग नहीं पहुँचे। हम ये कि अब कुछ दिन पहले भी मैं एक शो देख रही थी, इल्ज़ाम तराशी, इसने किया उसने किया, जानते हैं नहीं जानते, ये हकीकत आज तक खुली नहीं। इससे पहले वाक़यात हुए और ये इतना बड़ा हादसा हुआ, लेकिन हम उस मास्टर माइंड तक नहीं पहुंच पाए। किसने पहुंचना था? यही एक बहुत बड़ा सवाल है जो कि आजकल सबके पहुंचने वाले तो पहुंचे हुए हैं ना, वो आपको बताते नहीं है ना। आपके और मेरे अख्तियार में तो कुछ नहीं है, हम कैसे पहुंचे? जिनके पास सारी पावर्स हैं, जो पहुंच सकते हैं और जो पहुंच चुके हैं और पहुंचे हुए हैं, उनको तो पता है। ये तो एक बड़ी अजीब सी बात है। अब हम चैनल पे बैठ के भले हम कहते रहे हमें पता नहीं है, वाकई हमें पता नहीं है, लेकिन जिनको पता है वो तो बताते नहीं है, उनको बताना चाहिए। तो मुझे हजरत की बात से एक शेख सादी की बात याद आ गई। शेख सादी फरमाते हैं कि मैं एक बस्ती से गुजर रहा था तो मेरे पीछे कुत्ते पड़ गए, तो मैंने कुत्तों को मारने के लिए ना पत्थर तलाश किया, तो मुझे कोई पत्थर ना मिला और मैं बड़ा हैरान हुआ, ये कैसी बस्ती है, कुत्ते खुले छोड़े गए और पत्थरों को बांध दिया गया है, पत्थरों को बांध दिया गया और कुत्ते जो है वो खुले फिर रहे हैं। तो किसको नहीं पता कि ये कौन कर रहा है? अब वो आप इस पोजीशन पे नहीं है कि हम दावे से कह सकें। जो जिनके पास तमाम इंफॉर्मेशंस हैं वो इनको डिस्क्लोज नहीं करते, बल्कि डिस्क्लोज तो और बात है ना, वो इसको रोकना भी नहीं चाहते। मैं ईमानदारी से आपके चैनल पर ये पूरी जिम्मेदारी से ये बात कर रहा हूँ कि अगर हमारे हुक्मरान चाहें तो ये मसला कोई इतना मुश्किल नहीं कि हल ना कर सके। ये एटम बम बनाने वाली कौम है, ये धमाके नहीं बंद करा सकती, क्यों नहीं करा सकती? ये नहीं कराने चाहती तो फिर कैसे होगा? अब आप इस मेरे पॉइंट पे ज़रा गौर फरमाइएगा कि सूफी जो है ना, जितने भी हमारे दरबार हैं या जिन दरबारों के हम इस वक्त बैठे हुए हैं खादिम, तो महकमा औकाफ इनके ऊपर मुसल्लत है, ठीक है जी। अब महकमे वालों को कोई भी बंदा पैसे दे के दरबार पर कोई हरकत कर सकता है, चरस पी सकता है, शराब पी सकता है, कुछ कर सकता है। अब इससे वो दो फायदे उठा रहे हैं जी। एक तो वो पैसे लेके उसको वो गैर शरई हरकत करने दे रहे हैं जिसको लतीफ़ी सही नहीं रोक सकते।
عبدالحق سے نہیں روک سکتے. نہیں روک سکتے. محکمہ اوقاف کی انتظامیہ ہے وہاں پہ. ہم روزانہ بیسس پہ ڈیلی ڈے ٹو ڈے افیئرس پر ہم ان کے ساتھ لڑ بھی نہیں سکتے نا, کیونکہ ایک بہت بڑا بنیادی پوائنٹ یہ ہے کہ جی ہم نے ان سے چونکہ دربار چھینے ہوئے ہیں, یہ اس لیے ہمارے مخالف ہیں. ہماری ہر بات کو نیگیٹو لیا جاتا ہے. اچھا, ایک طرف تو یہ حرکتیں ہوتی ہیں, دوسری طرف سے وہ پوائنٹ آؤٹ کرتے ہیں, آئے جی یہ دیکھیں دربار پہ کیا ہو رہا ہے, دیکھیں جی دربار پہ کیا ہو رہا ہے. مطلب قصور ایک طرف درباروں کو بدنام کرنے کا پوائنٹ جو ہے وہ بھی ان کے ہاتھ میں ہوتا ہے, اور اس کو بدنام کرنے کے جو لوازمات ہیں وہ بھی ان کے پاس ہوتے ہیں. تو جب تک ایڈمنسٹریشن اگر ان کی ہو تو یہ تو اپنے دربار پر کبھی ایسی کوئی حرکت لازم ہے, کوئی بھی نہ ہونے دے. صحیح کہہ رہے تھے کہ جی موجودہ جتنی بھی لاٹ ہے سجادگان کی, یہ پڑھی لکھی لاٹ ہے, اور اگر ہم خدا نہ خواستہ پڑھے لکھے نہ بھی ہوتے تو ہمیں اپنے باپ دادا کے دربار کا تقدس تو تھا نا ہمارے سامنے, وہ احترام تو ہم نے کرنا ہی کرنا تھا. پھر وہ ہمارے باپ دادا ہے بھائی, کسی محکمہ اوقاف کے مینیجر کے تو نہیں ہے, ایڈمنسٹریٹر کے تو نہیں ہے. جو عقیدت محبت احترام ہمارے دلوں میں اس دربار کا ہے وہ آؤٹ سائڈر کے دل میں تو نہیں ہو سکتا, جو وہاں پہ آ کے اچھا وہ کہتے ہیں جی میں سیادہ نشین ہوں دربار, اور جو مینیجر ہے وہ کہتے ہیں میں سیادہ نشین ہوں یہاں پہ نا. یہ محکمہ اوقاف کو فریم ہی اس لیے کیا گیا ہے, اور ان کو تربیت یہی دی گئی ہے کہ آپ نے بھائی سجادگان کو وہاں پہ نئی انفلوئنس پیدا کرنا دینا, بلکہ ان کی انسلٹ کرنی ہے. یہ تو بڑی ناانصافی والی بات ہوگی, کیونکہ جو ہو رہی ہے نا تو اس کے رزلٹ بھی تو آپ دیکھ رہی ہیں نا. اب صوفی جو ہے نا, صوفی کہتا ہے کہ جی یہ کتنی کمال کا فلسفہ ہے صوفی کا. صوفی کہتا ہے کہ میں برا ہوں, میں بڑا حقیر آدمی ہوں, میں حقیر انسان ہوں, آپ لوگ اچھے ہیں, آپ سب اچھے ہیں, میں آپ میں سے کم تر ہوں. دوسری سائڈ پہ اگر آپ چلے جائیں تو وہ کہتا ہے میرے جیسا تمہارا حلیہ نہیں ہے, تم تو دائرہ اسلام سے خارج ہو. ہمارے صوفیہ نے کیسے تعلیمات دی, انہیں پوچھا بھائی آپ کون ہیں, اس نے کہا جی میں ہندو ہوں اور وہ بھی شودر ہوں. تو پھر کیا ہوا, اور میرے ساتھ بیٹھ کے کھاؤ. دسترخوان پہ پکڑ کے بٹھا دیا. اور شودر کی اگر آواز برہمن کے کان میں پہنچ جاتی تو اس شودر کے کان میں سیسا پگھلا کے ڈال دیا جاتا. ان کے اپنے سماجی جو ان کا سسٹم ہے اس میں اتنا ان کے اندر سختی تھی کہ جائے کہ جو شودر ہے وہ شاہ لطیف سنگھ کے ساتھ بیٹھ کے کھانا کھا رہے, تو وہ پاگل ہو گیا. اس نے کہا یار یہ ہے اصل اسلام, دین یہ ہے, مذہب یہ ہے. اور اس کا ثبوت یہ ہے کہ مینگھواڑ وہاں شہید ہوئے ہیں لال شہباز قلندر کی دربار پہ. محبت کتنی ہے کہ وہ شہید ہو رہے ہیں وہاں, ہندو اور مینگھواڑ. کیا بات ہے, یہ سر تھا نا کوآرڈینیشن جی گال ہوئی, کوآرڈینیشن تے تا پوچھو سائیں وکار بالکل. سو کوآرڈینیشن تے اواں کھا بھی ॼाण چاہیندس, اواں جی رائے چھا ہے کوآرڈینیشن از the main key to resolve everything. ऐं हुन में सभिनि खां बेस्ट एग्ज़ाम्पल मुंहिंजे पंहिंजी द श्राइन जो आहे. ऐं कल्ह जेको आहे हिकिड़े प्रोग्राम में साईं वकार साईं ऐं मां हुयासीं, ऐं डॉक्टर कयूम सुमरो हो बि हुया. त डॉक्टर कयूम सुमरो हिकिड़ी ॻाल्हि चई त ही ज़रदारी साहिबु हुते लाइब्रेरी ठाहिण पिया चाहिनि. कयूम सुमरो साहिबु हुनखे तजवीज़ कई, ऐं वकार साईं चयो मूंखे ख़बर न हुई. कयूम सुमरो साहिबु चयो चई मूंखे ख़बर न हुई किथे ठाहिणी. हाणे ॾिसो इहो एग्ज़ाम्पल आहे. वरी मुंहिंजी ॻाल्हि ते अचूं, फॉर ऑलमोस्ट 2 years आई बिकेम द सजादा नशीन. माशाअल्लाह. त जेको आहे मुंहिंजा वालिद साहिबु, ही वॉज अ PhD डॉक्टर इन सूफीज़म. ड्यू टू लैक ऑफ कोऑर्डिनेशन विद द गवर्नमेंट. ऐं हुन में मुंहिंजे वालिद साहिब जो कसूर न हुयो. हुनमें मुंहिंजे वालिद साहिबु पाण बिज़ी हूंदा हुया, कॾहिं ऑक्सफोर्ड में लेक्चर ॾियणु ईंदा हुआ, कॾहिं कैम्ब्रिज में सूफीज़म ते. त ही वॉज अ लिटरेट गाय, ही वॉज इनटू बुक्स. इट डिडंट मीन त गवर्नमेंट खे हुनखे साइड करे पंहिंजे हिसाब सां हुन खां पोइ जेके प्रोजेक्ट्स थिया, कुझु बि अलाए करोड़े रुपया आया विया, ख़बर ई न पई. 2 सालनि खां वठी आई एम देयर लुकिंग आफ्टर एवरीथिंग. ऐं ही मां तव्हांखे हुनजा बेनिफिट्स थो ॿुधायां गवर्नमेंट सां कोऑर्डिनेशन जा. त हुन में जॾहिं तव्हां अहिड़े माण्हुनि खे विथी न ॾींदव, तव्हां पाण हुते वेहंदव, त हाणे माशाअल्लाह सां हुते 2 सालनि में ज़रदारी साहिबु जेको बजट ॾिनो, हुन में जेको आहे पीपल्स पार्टी जे थ्रू जेको मुंहिंजी दरगाह ते कमु थिया, हू माना जेके आहिनि हुननि खे तव्हां अनडाउटफुली चेक कंदव त यू वुड बी हैप्पी टू सी इट. त यार माना ही कमु बि एतिरो 2 सालनि में थियो आहे. मल्टी कैरेज वे ठहियो, हाणे बेसिक हेल्थ यूनिट थो ठहे हुते, ऐं हुते जेको आहे 10 बेल्ट हॉस्पिटल जी मंज़ूरी आई आहे. हुन खां अलावा बेस्ट गर्ल्स स्कूल
थ्रू पीपल्स पार्टी ऐं थोरो US एड जे हेल्प जे थ्रू जेको आहे मां पाण पंहिंजे घर जे पोयां गर्ल्स जे लाइ अमेरिकन स्टैंडर्ड्स ॿ इम्पोर्टेंट शयूं आहिनि जे साईं न करे हा सुपरवाइज़ ऐं हुकूमत साईं सां कोऑर्डिनेशन न करे हा त पैसा त अधु त करप्शन में हलिया वञनि एग्जैक्टली आई एम कमिंग टू दैट पॉइंट हुन में 2 सालनि में मां मॉनिटर थो कयां आई टोल्ड एवरीबॉडी हुन में माशाल्लाह सां मूंसां सॼी इंतज़ाम कमिश्नर डिप्टी कमिश्नर असांजा ॾाढा असांखे ऑनेस्ट माण्हू मिलियल आहिनि जेके माना ऑन द स्पॉट सुबुह जो अगरि ठेकेदार आहे कुझु बि आहे कोई ग़लति कमु थो करे ऑन द स्पॉट पुॼी वेंदा आहिनि त ही सक्सेस आहे असां सजादा नशीननि जी ऐं हिन में ॾिसो तव्हां अगरि सजादा नशीन खे ऑन बोर्ड थो खयो वञे त हुन में जीअं मूंखां पहिरां जेको आहे अहिड़ा जॻहियूं प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें 75 जो लैक लिखियल आहे त हुते 20 लाख बि ख़र्च न आहे थियल पर हाणे इट्स डिफरेंट मुंहिंजो नंढो भाउ आहे मुंहिंजी पढ़ण जी उमिरि आहे बट ही इज़ रनिंग 3 स्कूल्स ओवर देयर हुनमें ऑक्सफोर्ड जो कोर्स तो पढ़ायो वञे तमामु सुठी ॻाल्हि अवां जे सभिनी जे चवण जो मतिलबु आहे त कोऑर्डिनेशन हुकूमत सां हुजणु तमामु घणी ज़रूरी आहे बिल्कुलु ऐं ही 6 महीना पहिरां मूंखे रेंजर्स जो साल में मूंखे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां रेंजर्स जो बैकअप ॾिनो वियो फॉर दरगाह अगरि इहो शहबाज़ कलंदर ते हुजे हुकूमत जी तरफ़ां हुजे छो त हुकूमत असां सां राब्तो करे एग्जैक्टली बिल्कुलु सही तमामु सुठी दरगाह ते ॾिसो जीअं अगरि शहबाज़ कलंदर ते ईअं हुजे त अहिड़ो इंसिडेंट थिए ई न ठीक सो वधीक असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते कंटिन्यू कंदासीं माज़रत सां मां तव्हांजी ॻाल्हि कटियां पई सो व्यूअर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो ब्रेक डाउन वधंदासीं ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई ब्रेक खां पोइ असां अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं सो आख़िरी लम्हा हिन प्रोग्राम जा मां चाहींदसि हिन महिल ताईं जेका बि असां गुफ़्तगू कई आहे जेका बि कचहरी आहे उनखे असां समराइज़ कयूं पर इन खां पहिरियों जो असां उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे समराइज़ कयूं हिकिड़ो सुवाल जेको अञा ज़हन में उथे थो छो जो एॾो वॾो हादसो एॾो वॾो वाक़ियो थियो ऐं हिन महिल ताईं असां हुकूमत जे ज़िम्मेदारियुनि जी ॻाल्हि कई ऐं जेतिरा बि सजादगान आहिनि उन्हनि जे रिस्पॉन्सिबिलिटीज़ जी ॻाल्हि कई त हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त एॾे वॾे वाक़िए खां पोइ सजादगान सां हुकूमत राब्तो कयो या हुकूमत जो उन खां पोइ छा किरदारु रहियो साईं अवां खां ॼाणजनि मुस्किबला साईं जी इहो जेको वाक़ियो थियो त असां ॿिए ॾींहं ते दरबार ते सभु पहुतासीं ऐं पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जो डेलीगेशन हुते पहुतो थोड़ी देरि पहिरीं ऐलान थियो त 3 महीननि जे लाइ दरबार सील थींदी पर असां बि एहतिजाज कयो ऐं हुकूमत जी तमामु हिकिड़ी सिंध गवर्नमेंट जी सिंध हुकूमत जी हिकिड़ो सुठो रिस्पॉन्स हो जो दरबार खोले छॾियूं ऐं इहो प्रॉमिस कयूं त न दरबार बंदि न थींदो वरी धमाल थी इहा कामयाबी आहे सूफ़िज़म जी कामयाबी आहे पाकिस्तान जी कामयाबी आहे इंसानियत जी कामयाबी आहे त सिंध हुकूमत हिन वक़्तु जेको तमामु पॉज़िटिवली शइ खे हैंडल कयो असांजो मशावरती इजलास हो भिटशा में जंहिंमें CM साहब पाण शिरकत कई ऐं CM साहब स्टेक होल्डर्स जी ॻाल्हि ॿुधी फर्स्ट टाइम ईअं थिए पियो त स्टेक होल्डर्स खां ॿुधियो वियो त तव्हांजा छा रिज़र्वेशन्स आहिनि ऐं उनखे कीअं दूरि कयूं असां चयो त तव्हां सूबाई लेवल ते ऐं वफ़ाक़ी लेवल ते कमिटीज़ ठाहियो त जीअं इहे मसइला अॻिते लाइ न थियनि त उन्हनि असां प्रॉमिस कयो त न कमेटी ठाहियूं था ऐं जेकी ॿिया असांजा डिमांड्स हुआ असां साईं जन खे पेश कया CM साहब खे त उहो पॉज़िटिव रिस्पॉन्स रहियो हाणे जॾहिं हुते श्राइन में हुआसीं त ख़बर पई त प्राइम मिनिस्टर साहब हैज़ लैंडेड एट सेवण पर प्राइम मिनिस्टर साहब सेवण त आयो पर दरबार ते न आयो हेलीकॉप्टर में लही हुते हिकिड़ी हाई ऑफिशियल जी मीटिंग अटेंड करे ऐं हलियो वियो ऐं नवाब शाह हॉस्पिटल में त हाणे ॾिसो त स्टेक होल्डर सां ॻाल्हाइण जो ज़रूरत ई महसूसु न थी हाणे हींअर जेकी मसइला आहिनि हाणे चवनि था त अफ़गानिस्तान मां जेकी माण्हू आया आहिनि या अफ़गानी आहिनि उन जे लाइ फेडरल हुकूमत सिंध हुकूमत सां राब्तो करे सिंध हुकूमत जी हीअं रड़ियूं पियूं हलनि जेसि ताईं कोऑर्डिनेशन न थींदो जे पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर जो इहो रवैयो हूंदो त हीउ मसइलो सिंध जो मसइलो आहे त पोइ हू पंहिंजे पाण खे पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर न सॾाए अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे छो जो पूरो पाकिस्तान आहे दरगाहूं पूरे पाकिस्तान लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह पाकिस्तान जी दरगाह आहे पाकिस्तान जो एसेट आहे त अहिड़ा रवैया जेके हूंदा उहे निहायत असांजे हिन ॾुख में तकलीफ़ में आहियूं त सिंध हुकूमत बि उन तकलीफ़ में जे असां सां गॾु आहे त ख़ुशी थी थिए न त भई हीअ असांजी पंहिंजी हुकूमत आहे पर जे वफ़ाक़ी हुकूमत उहो लेवल शो न कंदी ऐं अॼु बि जेको आहे बरी इमाम जी दरबार सील आहे अॼु बि फेडरल दरबारूं जेके आहिनि उहे सील आहिनि सिंध जूं दरबारूं खुलनि पियूं पर वफ़ाक़ जूं दरबारूं सिक्योरिटी जे नाले ते सील कयूं आहिनि इहो रवैयो तमामु ख़राबु आहे ऐं तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां रिक्वेस्ट कंदुसि असांजे प्राइम मिनिस्टर सां आर्मी चीफ सां जेकी स्टेक होल्डर्स आहिनि ऐं सिंध हुकूमत ऑलरेडी हिकिड़ो पॉज़िटिव जेस्चर ॾिए पई उनखे फॉलो कनि ऐं उन्हनि सां राब्ते में रहनि ऐं उन्हनि सां कॉपरेशन लेवल आणियूं छो ॾिसो हीउ पाकिस्तान जो मसइलो आहे हीउ कंहिं सूबे जो मसइलो कोन्हे ऐं पाकिस्तान जी सालमियत ते हमिलो थियो आहे पाकिस्तान खे मज़बूत करिणो आहे हिन मुल्क खे ठाहिण में बि औलिया कराम जो वॾो किरदारु आहे
उन्हनि जी दुआउनि जो वॾो असरु आहे ऐं हिन मुल्क खे बचाइण में बि वलियुनि जी दरगाहूं जेके आहिनि वॾो कमु कयूं त प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान शुड बी वाइज़ इनफ टू अंडरस्टैंड त ही फैब्रिक आहे असांजे मुल्क जो सूफ़ी थॉट्स जो इन फैब्रिक में की हिकिड़ी जाइ ते बि को सुराख थिए थो त उनखे पुर करण जे लाइ पाण पहुचीनि ऐं पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी अदा कनि त ही तमामु ज़रूरी आहे। ठीक, तमाम सुठी है माशाल्लाह गाल की। ख्वाजा मोइनुद्दीन महबूब कोरेजा साहब, आपसे ये जानना चाहूँगी कि अभी तक हमने जो गुफ्तगू की उसमें हमने अपने किरदार को भी देखा, हुकूमत के किरदार को भी देखा और हमारे जितने सूफिया कराम हैं उनके पैगाम की भी हमने बात की। तो अगर हम इस तमाम तो गुफ्तगू को समराइज़ करना चाहें तो आप किन अल्फाज में समराइज़ करेंगे? देखिए बीवी, बात तो सारी है हुकूमत की। अवाम के लिए तो हमारे पास कोई पैगाम इसलिए नहीं है कि अवाम को किसी पैगाम की ज़रूरत नहीं है। ज़रूरत नहीं है। ये जो हमारे सूफिया और ये जो हमारे दरबार और आस्थाने हैं ये दिलों पर हुकूमत करने वाले हैं। और अब तो हैरान कौन ये हुआ कि कल जिस ही हम उधर सैमन में थे, मेहदी रज़ा शाह साहब के पास गए थे, तो तमाम मकातब फ़िक्र के उलमा कराम, तमाम दीनी जमातों के ज़िम्मेदारान कल सारे वहाँ पहुँचे हुए थे और मीडिया को भी उन्होंने वहाँ पे कल खिताब किया और इस मसले को उन्होंने अपना मसला करार दिया। तो हुक्मरानों के लिए एक छोटा सा शेर मैं अर्ज़ करता हूँ जो मैं हमेशा कहता रहता हूँ और जो इन तक पहुँचता नहीं, अल्लाह करे आपके चैनल की मार्फत पहुँच जाए और इन पे कोई असर करे। तो वो शेर इस तरह है जी कि जिन्हें फजूल समझ कर बुझा दिया तूने, यही चिराग जलेंगे तो रोशनी होगी। क्या बात है, आपने यकीन करें इस शेर के थ्रू बहुत कम अल्फाज में इतना कुछ कह दिया कि समझने वाले अगर इस बात को समझ जाएं तो बहुत बड़ा। बीबी समझना चाहेंगे तो समझ जाएंगे। अल्लाह करे, हाँ, अल्लाह करे, उम्मीद अच्छे की रखनी चाहिए, उम्मीद अच्छे की। अब इन दरबार वालों को चाहिए वहाँ पे को ख़त्म पढ़ाएं और इनके लिए दुआ करें हुक्मरानों के लिए कि इनको कोई बात समझ आए। बिल्कुल बजा फरमाया आपने और इंशाल्लाह इस तरह के इकदाम भी उठाए जाएंगे। ख्वाजा अब्दुल हक, अवां इन हवाले से छा चवनि? मुंहिंजो पाकिस्तान में जेके भी मुंहिंजा व्यूअर्स मूंखे ॾिसनि था, माइर भेणूं बुज़ुर्ग भाइर, ऐं उन्हनि सभिनि खे इहो ई मैसेज आहे त जेको आहे हीउ वक़्तु सभिनि जे मथां आयो आहे। इवन जेतिरी बि सक्सेसफुल नेशन्स आहिनि हुननि में सिविल वॉर्स थियूं आहिनि ऐं अलाह कंदो अञा हे जेकी कुर्बानियूं असांजे माण्हुनि ॾिनियूं आहिनि त जेके हे ॿिया माण्हू आहिनि हे असांजी हिस्ट्री में लिखिया था वञनि ऐं हू हिस्ट्री में वैनिश थी वेंदा ऐं जंहिं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि हुननि जे करे इनशाला हिकु मायूस न थियनि। इलाही माण्हू मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे इलाही सारा जेके आहिनि वास्ते वारा, they were thinking of leaving Pakistan, but इहा शइ ग़लति आहे। पाकिस्तान खे रही पाकिस्तान खे हिकु बहितर मुल्क ठाहिणो आहे ऐं हुन में सिर्फ़ु असांजो न बल्कि असांखे आवाम जो सहकार ऐं हुन में गवर्नमेंट में केर बि हुजे, वफ़ाक़ी में हुजे, जेके कंहिंजी गवर्नमेंट आहे कंहिंजी नाहे, त जेको आहे हू सभु सहकार सां हलनि त हिकिड़ो मिली जुली हिकिड़ो अमन वारो प्यार मोहब्बत वारो पाकिस्तान ठाहे। बाक़ी दहशतगर्दनि जे लाइ हिकु मैसेज इहो आहे त मूंखे ख़बर आहे त मां सॼो ॾींहुं सचल साईं जो शेर बि पढ़ां क़ुरान, अगरि हो मूं वटि ईंदा या मूं ताईं पहुचंदा मां उनखे सचल साईं जो शेर ॿुधाईंदुमि, हो मूंखे कोन छॾींदो, क़ुरान बि जेको आहे ॾींदुमि तॾहिं बि न छॾींदो, हुनखे जेको करिणो हूंदो करिणो। त हुनजे लाइ मूंखे पंहिंजी तलवार बि आहे, मां हू फेस बि कंदासीं ऐं PMIC इन जे करे ठही ऐं असां चुप करे न वेहंदासीं। जेके असांजे मुल्क में हे आहिनि असां इनशा ताला हुननि खे ख़ुशि रही ऐं पंहिंजी कामयाबी वारो हिकिड़ो अहिड़ो मैसेज ॾींदासीं त जीअं हुननि खे डिप्रेशन थिए ऐं असांजे आवाम जेको आहे हुन में हिकिड़ो ख़ुशी जी लहर। तमामु मां सुठी ॻाल्हि ॿुधाई। ॿी ॻाल्हि इहा त जेके बि अहिड़े क़िस्म जे हादसनि में मुलविज़ आहिनि उन्हनि जो न को दीन आहे न को ईमान आहे त पोइ हू क़ुरान पाक खे छा मञींदा, सचल साईं खे छा मञींदा? छो जो जिन जी इंसानियत ई जिन जे अंदरि न आहे उन्हनि जे अंदरि छा हूंदो? सो अवां टिनी मोज़स हसन जी थोराइती आहियां जो पंहिंजो ख़ासि वक़्तु तव्हां ॾिनो ऐं यकीन कयो वाक़ई साईं जन तमामु सुठी ॻाल्हि कई त पहिरियों दफ़ो कंहिं TV चैनल ते ईअं थियो हूंदो त टिनि वॾियुनि दरगाहुनि जा सजादगान असां वटि आया ऐं तमामु सुठी तमामु मुफ़ीद कचहरी रही ऐं उमेद कयां थी त हुकूमत जेकॾहिं इक़्तिदार में वेठल के चङा माण्हू असांखे ॾिसंदा हूंदा त अलाह कंदो त कुझु हिन कचहरी मां फैज़ियाब थींदा, कुझु न कुझु सिखण जी कोशिशि कंदा। वकार साईं, आख़िर में मां चाहींदसि त मुख़्तसरन जेकॾहिं कुझु कलमा अवां व्यूवर्स जे लाइ अदा करणु चाहियो, को पैगाम ॾियणु चाहियो? व्यूअर्स खे इहो ई पैगाम आहे त जंहिं तकलीफ़ मां हू हींअर गुज़रिया आहिनि, छो त लाल साईं जे दरबार ते हमिलो असां सभिनि जे दिलनि ते रूहनि ते हमिलो आहे ऐं पेशेंस रखनि
सब्र कनि पाण सभु करबला वारनि खे मञण वारा आहियूं त हुसैनियत में हिंदू भी थी सके थो हुसैनियत में मुसलमान भी थी सके थो हिकिड़े किरदार जो नालो आहे सोच जो नालो आहे सच जो नालो आहे त पाण सभु सच जे पासे आहियूं ऐं उन में असांखे असांजी दरबारनि जी हिफ़ाज़त हाणे पाण बि करणी पवंदी हुकूमत बि इंशाअल्लाह अलाह उमेद था कयूं त पंहिंजो किरदारु पॉज़िटिव कंदी पर असां पंहिंजी फोर्स बि ठाहियूं पिया असां पंहिंजी धरती जे लाइ ॿाहिरि निकिरूं पिया असांखे पंहिंजी ज़िंदगियुनि जो को हाणे ख़तरो कोन्हे अलाह जे हथ में ज़िंदगी आहे त इंशाअल्लाह हालात बहितर थींदा ना उम्मीदी खे छॾे इंशाअल्लाह जी आप क्या कहते हैं? बीबी एक बात मैंने जो हुक्मरानों की खिदमत में करनी है ना, बिल्कुल आप कीजिए। हाँ, ये जो अपनी सिक्योरिटी के लिए 50 गाड़ियों का ये काफिला लेके चलते हैं ना, मुझे ये पाकिस्तान के आज तक जितने हुक्मरान गुजरे हैं कोई उनके पूरे नाम मुझे अगर बता दे तो मैं मान लूँगा। ये मज़ारात क़यामत तक रहेंगे। बिल्कुल बिल्कुल। हज़रत कलंदर को 800 साल से ऊपर हो गया है, लोग मर रहे हैं लेकिन धमाल खेल रहे हैं वहाँ पे। इनकी सिक्योरिटी ज़रूरी है या इनकी सिक्योरिटी ज़रूरी है जिन्होंने क़यामत तक रहना है? हुक्मरानों को इनकी सिक्योरिटी के बारे में सोचना चाहिए। ये आज है कल नहीं होंगे, इनका नाम भी कोई नहीं जानेगा। सही कहा आपने और माशाल्लाह बहुत अच्छा सवाल सबके लिए छोड़ा आपने जी। बस इहा ई आहे मुंहिंजे लाइ दुआ ऐं गवर्नमेंट जे लाइ इहो आहे त जेतिरो जल्दी थी सघे सूफ़ीज़म जे कोर्स खे निसाब में शामिलु कयो वञे हर यूनिवर्सिटी में। ऐं बाक़ी जेके मां तव्हांखे अॻाणे ॻाल्हि कई दैट वॉज द लास्ट पॉइंट त जेको हिकिड़ो डिप्रेशन जो माहौल फैलियल आहे ऐं इहो हुननि जो मक़सदु ई इहो आहे ऐं हुननि जी मक़सद खे फेल करण में इंशाअल्लाह असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। व्यूअर्स जेके बि ॾिसनि था पूरी दुनिया में अल्लाह कंदो हिकु मिली जुली हिकिड़ो बहितर मुस्तक़बिल ऐं बहितर पाकिस्तान ठहंदो छो जो असली ख़ुदा असां सां गॾु आहे ऐं हुननि जो त को दीन ऐं धर्म ई न आहे। सो अगेन थैंक यू सो मच ऐं व्यूवर्स असांखे ॿुधाईंदी हलां त असां सभिनी मोज़िज़ महिरबाननि जे लाइ असां वटि अजरक जा तोहफ़ा आहिनि। सो मां मधु करणु चाहींदसि हिन प्रोग्राम जे डायरेक्टर जनाब अब्दुल रज़ाक मसर साहब खे ऐं शेख मुबशिर आलम साहब खे सो मां उनखे दावत ॾियणु चाहींदसि त हू अचनि ऐं असांजे मोज़िज़ महिमाननि खे गुलनि जो ऐं अजरकनि जो तोहफ़ो पेश कनि। Thank you so much. Thank you so much. Mama Ayo. Thank you. शेख साहब बहुत शुक्रिया कि आपने भी अपना ख़ास वक्त दिया। अगेन वॾी महिरबानी लख थोरा मांजा जी व्यूअर्स। सो इन सां गॾु ही प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते पहुतो ऐं असां हिकु भेरो ॿीहर पंहिंजे तमामु मोज़िज़ महिमान जा बेहद मशहूरु आहियूं बेहद शुक्रगुज़ार आहियूं जो उन्हनि ख़ासि वक़्तु ॾिनो। सुबह सुबह जो पखी अखेर मां उॾरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे थो ख़ुशहाली ऐं अमन जो पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम।